अस्सलाम वालेकुम जी, अस्सलाम वालेकुम। मॉर्निंग विद धरती में मां तव्हांजी होस्ट अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? ऐं उमेदु कयूं था ठीकु हूंदव। ऐं अॼु जेको आहे, अॼु भई मौसम खे बि सभु इंजॉय कंदा हूंदा। अॼु ज़बरदस्त मौसम थी वियो आहे। कराची समेत पूरी सिंध में जेको आहे हल्की हल्की बरसाति थी आहे। ऐं जीअं बरसाति थी आहे तीअं जेको आहे थधि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं सियारे जी बरसाति थींदी आहे ऐं पहिरीं बरसाति थींदी आहे, चाहे पोइ डिसंबर में, जीअं हाणे डिसंबर जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, वरी सुभाणे खां जनवरी में ईंदासीं, त इहे जेके महीना हूंदा आहिनि जनवरी खां पोइ फरवरी, इहे जेके न 2 महीना इन में सीअ में बि इज़ाफ़ो थींदो आहे ऐं उन खां पोइ अलावा बरसाति बि हूंदी आहे। त बरसाती जेको मौसम हूंदो आहे न, उन ते त सॉन्ग अलाए केतिरा ठहियल आहिनि। सो अॼु असां अचण खां पहिरीं, मतिलबु प्रोग्राम स्टार्ट करण खां पहिरीं सभु बरसाति ते गाना पिया चऊं, त हिकिड़ो मूड सुठो थी वेंदो आहे न। हक़ीक़त आहे, इहे हिकिड़ी नेचुरल शयूं आहिनि। ऐं जॾहिं नेचर खे तव्हां ॾिसंदा आहियो त तव्हांजो ऑटोमेटिक जेको आहे मूड सुठो थी वेंदो आहे ऐं वाइब्स जेके आहिनि उहे सुठियूं फील थींदियूं आहिनि ऐं वाइब्स सुठियूं ईंदियूं आहिनि इंसान खे। ऐं पाण जो ऑटोमेटिक जेको आहे असांजूं टेंशन जेके आहिनि उहे दूरि थींदा आहिनि। सो मौसम अॼु तमामु प्यारो हुयो। कराची समेत जीअं ॿुधायमि, सॼी सिंध में बरसाति थी आहे। सॼी सिंध में जेको आहे बरसाति में जेको आहे थधि में बल्कि इज़ाफ़ो थियो आहे। ऐं जॾहिं थधि में इज़ाफ़ो थींदो आहे त पोइ सियारे जो मज़ो जेको आहे उहो डबल थी वेंदो आहे, अञा बि ट्रिपल थी वेंदो आहे। खाइण पीअण जे हवाले सां ऐं रहण करण जे हवाले सां सीउ हूंदो आहे ऐं मच कचहरियूं थींदियूं आहिनि। घरनि में बि मच कचहरी थींदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पंहिंजी नंढड़ी हिकिड़ी गैदरिंग माण्हू करे पंहिंजे मिट माइटनि खे घुराईंदा आहिनि। कॾहिं चांहि ठाहींदा आहिनि, कॾहिं कोई बुसरी थी वई, कॾहिं कोई साग थी वियो। सो इहे ई सभु जेके आहिनि सियारे जूं सौगातूं आहिनि जेके असांखे खाइण जे लाइ मिलंदियूं आहिनि। हूअं त असां 12 महीना जेके आहिनि, असां 12 महीननि में 4 मौसम ॾिसंदा आहियूं ऐं 4 मौसम खे ई असां इंजॉय कंदा आहियूं। ऐं 4 मौसम असां ख़ुशनसीब आहियूं, असांखे 4 मौसम मिलिया आहिनि। न त तव्हां दुनिया में ॾिसो, काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि जिते 6 महीना राति हूंदी आहे, 6 महीना ॾींहुं हूंदो आहे ऐं हिक ई मौसम खे हू 6 8 महीना जेको आहे न उहो झेलींदा आहिनि। सो असांखे मिलंदियूं आहिनि 4 मौसम ऐं 4 ई मौसम सुठियूं हूंदियूं आहिनि। 4 ई मौसम जा फल फ्रूट हूंदा आहिनि, उन्हनि मां असां फ़ाइदो वठी सघूं था। सो बहरहाल हाशिम खे बि सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम हाशिम, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक, जबरदस्त। जबरदस्त। अॼु फिटफाट में छो थई? अॼु फिटफाट सी घणो न बारिश जे करे। हाँ, अच्छा, इहो ई चवां पई त हाशिम खां पुछंदमि। हाशिम जीअं ई बरसाति पई आहे ॿाहिरि पूरो कराची में न ख़ूबसूरत थी वियो आहे। खूबसूरत इलाही थी वियो आहे, जेको माण्हू रोज़ ट्रैफिक में अचनि उन्हनि ख़बर आहे। हाँ, बाक़ी ट्रैफिक ॾाढी हुई, नो डाउट। ट्रैफिक इलाही हुई, बरसाति जे करे ट्रैफिक में ॾाढो थियो। बाक़ी हूअं नेचुरली जेको आहे सो मौसम सुठो ऐं रंगीन थी थो वञे। बरसाति में ॿियो वरी अॼु वरी जीअं ई उथिया आहिनि सुबुह खां त सीउ में बि इज़ाफ़ो आहे। सीउ बि जेको आहे अञा सुभाणे खां जेको आहे अञा मुंहिंजे ख़्याल में सीउ घणो थींदो, छो जो बरसाति हिननि 2 जनवरी ते ॾसी हुई पर हाणे थी वई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहा त अल्लाह साईं जी मर्ज़ी आहे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे ऐं बरसाति थियणु खपे। बरसाति, गर्मी, सर्दी, बहार, इहे सभु मौसम जेके आहिनि न, इहे इंसान जे लाइ ज़रूरी आहिनि। असांजे लाइ गर्मी बि ज़रूरी आहे, सर्दी बि ज़रूरी आहे, उस बि ज़रूरी आहे। असां त वरी ख़ुशनसीब आहियूं, असांजे मुल्कनि में उस निकिरंदी आहे। काफ़ी मुल्कनि में त उस कोन्हे का, माण्हू सिकंदा आहिनि त विटामिन डी असां हासिलु कयूं। पर असां ख़ुशनसीब आहियूं, असां वटि उस बि आहे, असां वटि झुड़ बि थिए थो, असां वटि बरसाति बि थिए थी, असां वटि सीउ बि अचे थो, गर्मी बि अचे थी। खोड़ सारियूं जेके असां जूं आहिनि पंहिंजो मौसमूं, उन्हनि खे इंजॉय कंदा आहियूं। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं बि सर्दी थींदी आहे त उहे ई माण्हू ख़ुशि हूंदा आहिनि गर्मी खां बचण जे लाइ। वरी जॾहिं गर्मी, अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे, गर्मी जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, सर्दी जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। हर शइ पंहिंजे लिहाज़ ऐं पंहिंजे टाइम ते ठहंदी आहे, त उहो ई आहे त वाक़ई में इहो त कुदरत जो निज़ाम आहे त हुन हर टाइम हर जेका शइ आहे उहा टाइम टू टाइम ठाही आहे त कहिड़े टाइम ते कहिड़ी शइ ॾियणी आहे। ऐं जीअं असां खाधनि जी ॻाल्हि कंदासीं त असांजा खोड़ सारा फल फ्रूट आहिनि जेके गर्मियुनि में ईंदा आहिनि, सर्दियुनि में न आहिनि हूंदा। वरी जेके सर्दी में हूंदा आहिनि उहे गर्मियुनि में न हूंदा आहिनि। त इहो बि हिकिड़ी वैरायटी बि आहे न असां वटि। असां खोड़ सारियूं शयुनि खे इंजॉय बि कंदा आहियूं।
सो बहरहाल हाणे जीअं तव्हां ख़बर आहे त हाणे सर्दी वधी वई आहे त हाणे चांहि जी तलब जेका आहे उहा अञा वधीक थींदी आहे माण्हुनि खे। सो बहरहाल जीअं असां डेली चवंदा आहियूं तव्हांखे त वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं वाइटल वारनि हिकु तमामु शानदार मौक़ा बि ॾिना आहिनि माण्हुनि खे। हाणे बि हिकिड़ो सुठो मौक़ो हले थो पियो तव्हांजे लाइ। वाइटल टी पाकिस्तान की साल की सबसे बड़ी कंज्यूमर प्रमोशन लेके आ रही है और अब आपका रोज़ाना एक कप चाय आपकी ज़िंदगी बदल सकता है। बस वाइटल टी का कंज्यूमर प्रमोशन वाला पैक खरीदे, इसमें मौजूद एंट्री कार्ड तलाश करें, एंट्री भेजे और जीते शानदार इनामात। ऐं इनामनि में छा आहे इहो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। इनामनि में आहे घर, उम्र टिकट्स, सोने के सिक्के, जदीद स्मार्टफोन्स और बहुत कुछ। जितने ज़्यादा पैक उतनी ज़्यादा एंट्रीज और जीतने के उतने ही ज़्यादा इम्कानात। त पोइ वाइटल पियो, ज़िंदगी जियो। सो बहरहाल वाइटल खे तव्हां ट्राई कयो ऐं वाइटल पियो बि, पैक बि वठी अचो, उन में फ़ाइदो बि आहे, खोड़ सारा इनामात बि निकिरी सघनि था। घर बि आहे पंहिंजो, तव्हांखे घर बि मिली सघे थो उन में कुरंदाज़ी में। अगरि तव्हांजो नालो निकिरी थो अचे त उन खां अलावा उमिरि जी टिकट मिली सघे थी, उन खां अलावा सोने जा सिक्का बि मिली सघनि था। ऐं तव्हांखे ख़बर आहे सोन जी क़ीमत कॾहिं हेठि कॾहिं मथे ई थींदी थी रहे, पर वेंदो मथे ई। भले कुझु टाइम जे लाइ हाणे सोन जूं क़ीमतूं घटि थियूं आहिनि, पर वरी बि मथे थी वेंदो, तव्हां सभिनी खे ख़बर ई आहे। त सोने जा सिक्का आहिनि, ॿियूं स्मार्टफोन्स आहिनि, ॿियो खोड़ सारो घणो कुझु आहे। त जेतिरो थी सघे तव्हां जल्दी वाइटल टी जा पैकेट वठी अचो, उन में जेको एंट्री कार्ड आहे उहो कार्ड नंबर मोकिले करे पंहिंजी एंट्री करायो, उन खां पोइ तव्हां पाण कुरंदाज़ी में शामिलु थी वियो। सो वरी हिकु दफ़ो ॿीहर इहो ई चवंदसि त वाइटल पियो, ज़िंदगी जियो। अच्छा, हिन जो टाइटल ॾाढो प्यारो आहे न, त वाइटल पियो, ज़िंदगी जियो, मतिलबु हिकु शाइरी थी वई। सो टाइटल हमेशह कंहिं बि शइ जी सुठो हूंदो आहे न त उहो अट्रैक्ट कंदो आहे, उअं ई बि नेचुरली आहे। सो चांहि खे पियो, इंजॉय कयो। असां वठूं था ब्रेक खां पोइ खोड़ सारा महिमान हूंदा, खोड़ सारी कचहरी हूंदी, गॾोगॾु म्यूज़िक बि हूंदो। काॾे न वञिजो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ऐं जीअं तव्हां ख़बर आहे त असां जीअं ई ब्रेक तां वापसि ईंदा आहियूं त असां वटि खोड़ सारा महिमान हूंदा आहिनि, ऐं असां अॼु बि महिमान गॾु आहिनि। ऐं जेके महिमान गॾु आहिनि उहे बि कंहिं तारीफ़ जा मोहताज कोन्हनि। ऐं सभ खां पहिरियां जिन जो मां तारीफ़ कराईंदसि, ऐं मुंहिंजे राइट साइड ते जेके आहिनि उहे हमेशह तव्हां उन्हनि खे स्क्रीन ते ॾिठो आहे, ॿुधो आहे ऐं पसंदि कयो आहे, उन्हनि जे कम खे साराहियो आहे। असांजो तमामु सीनियर ऐं मोस्ट सीनियर आर्टिस्ट, डायरेक्टर, होस्ट, ऐं जेको आहे उन खां अलावा तमामु सुठो राइटर, ऐं तमामु सुठा जीअं ड्रामा बि ॾिना, तमामु सुठा ड्रामनि जी डायरेक्शन कई। पाकिस्तान टेलीविज़न खे हुननि इलाही कमु कयो उते। ऐं जेको आहे पंहिंजो नालो, पंहिंजे माउ पीउ जो नालो, पाकिस्तान जो नालो, पूरी सिंध जो नालो हुन रोशन कयो आहे। असलम भुट्टो साहब असां सां गॾु आहिनि। असां सभ खां पहिरियां उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। सर, ठीकु आहियो? शुक्र आहे मालिक जो, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे हिन प्रोग्राम में घुरायो। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हांखे हमेशह जॾहिं बि असां घुरायो आहे तव्हां हमेशह ईंदा आहियो, सो इन जे लाइ स्पेशली थैंक्स। ऐं जेको आहे जीअं त मां ॻाल्हि कई असलम भुट्टो साहिब जी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो कंहिंखां ॻुझा आहिनि कोन। ऐं जॾहिं असलम भुट्टो नालो ईंदो आहे त बसि नाम ई काफ़ी आहे। पर वरी बि असां इंट्रोडक्शन कराईंदा आहियूं। भई हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हेतिरा मोस्ट सीनियर जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो छा माण्हू इंट्रोडक्शन कराइजे, लफ़्ज़ घटि थींदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिननि जो कमु आहे, हिननि जो पंहिंजी महिनत ऐं कोशिशूं काविशूं आहिनि जिन पंहिंजो पाण मल्हायो आहे। सो बहरहाल असां सां जेके मुंहिंजी लेफ्ट साइड ते आहिनि, असां वटि डॉक्टर बि आहिनि अॼु। ऐं अॼु जो प्रोग्राम बि ॾाढो सुठो ऐं इंट्रस्टिंग थींदो, छो जो जॾहिं बि को डॉक्टर असां वटि ईंदो आहे त उहो प्रोग्राम खे गौर सां ॿुधो या ॾिठो वेंदो आहे, छो जो हुन में काफ़ी शयूं जेके आहिनि इंसान जे फ़ाइदे जे लाइ बि डिस्कस कयूं वेंदियूं आहिनि, जिन मां असांखे ख़बर पवंदी आहे त छो जो हूअं त खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि, खोड़ सारा खाधा पीता आहिनि जिन मां असांखे एलर्जी हूंदी आहे, या कोई कुझु खाइण सां असां खे फूड पॉइज़न थी वेंदो आहे, या अहिड़ो को मसइलो थी वेंदो आहे। त खाधे पीते ते बि कॾहिं
कॾहिं कॾहिं माना ॻाल्हाइणु खपजे। ऐं जीअं हमेशह असां डॉक्टर ॾे वेंदा आहियूं त उहे हमेशह खाइण पीअण जूं इंस्ट्रक्शन्स ॾींदा आहिनि त भई हीअ तव्हांखे शइ खाइणी आहे, हीअ न आहे खाइणी। सो उन सभ ते ॻाल्हाईंदासीं, खाधे पीते ते ॻाल्हाईंदासीं ऐं कॉस्मेटिक ते ॻाल्हाईंदासीं। खोड़ सारियूं शयूं आहिनि। डॉक्टर मारिया सां गॾु पहिरियां त उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं? ठीक ठाक? अल्लाह का शुक्र। आपको भी वेलकम करते हैं अपने थैंक प्रोग्राम यू में। सो मच। ऐं जेके डॉक्टर मारिया सां गॾु आहिनि उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। असां सां गॾु आहिनि इमरान ख़ालिक साहब ऐं उन्हनि सां बि खोड़ सारी कचहरी थींदी, खोड़ सारा सवाल जवाब थींदा, पर उनखे सभ खां पहिरियां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हैं? ठीक अल्लाह ठाक? का शुक्र। आपको भी वेलकम करते हैं अपने प्रोग्राम में। अच्छा, सभ खां पहिरियां जेका आहे असां पंहिंजी जेका कचहरी आहे या प्रोग्राम जो जेको स्टार्ट आहे उहो मुंहिंजे ख़्याल में असां डॉक्टर साहिबा खां वठंदासीं ऐं पुछंदासीं त जेका न्यूट्रिशन आहे उहा इंसानी सिहत में जेको आहे उनजो कहिड़ो किरदारु आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे असां खोड़ सारियूं शयूं खाईंदा भी आहियूं, पर पुछंदासीं जो न्यूट्रिशन है उसका इंसानी सेहत पे क्या, उसका क्या किरदार है इंसानी सेहत में? देखिए, इस पे थोड़ा न्यूट्रिशन जो है वो ग़िज़ा के बारे में हम पढ़ते हैं कि ग़िज़ा जो है हमें कैसी लेनी चाहिए। दो इम्पॉर्टेंट चीज़ें जो मैं आपको बताना चाहती हूँ, ये एक होता है ग़िज़ा में जंक फूड और एक होता है न्यूट्रिशन बेस्ड फूड। अब जंक फूड क्या होता है? जंक फूड हाई कैलोरी फूड होता है जो कि शुगरेटेड है और हाई फैटी डीप फ्राइड फूड है, जैसे कि बेकरी प्रोडक्ट्स वगैरह। ये सारे जो फूड्स हैं ये आपकी सेहत के लिए अच्छे नहीं होते, जबकि उसके कंपैरिजन में जो न्यूट्रिशन बेस्ड फूड है वो आपकी हेल्थ के लिए अच्छे होते हैं, क्योंकि न्यूट्रिशन का काम जो है वो आपको हेल्दी रखना है और आपके अंदर एनर्जी प्रोड्यूस करना है। जो भी आप फूड खाएं तो वो उस आपकी बॉडी में एनर्जी प्रोड्यूस करे और आप उस एनर्जी को यूटिलाइज करें ताकि आप अपना मेंटल वर्क कर सकें, फिजिकल एक्टिविटी कर सकें। तो जो न्यूट्रिशन बेस्ड फूड होता है वो एक प्रॉपर फूड होता है जिसमें प्रॉपर प्रोटीन्स और गुड फैट्स और कार्बोहाइड्रेट्स, कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट्स खास करके एक लिमिटेड क्वांटिटी में हों और साथ ही आपके पास विटामिन्स हों, मिनरल्स हों उसमें और एंटीऑक्सीडेंट्स हों। तो ये एक कंप्लीट फूड होता है जो न्यूट्रिशन बेस्ड फूड होता है, जो कि आपको हेल्दी रखता है ताकि आप अपने डेली रूटीन के वर्क कर सकें। अच्छा, आजकल तो देखिए हर किसी को जंक फूड के दीवाने हैं। बच्चे भी इस तरह हैं कि रात को पिज़्ज़ा मंगा लिया या ब्रोस्ट मंगा लिया, बर्गर मंगा लिया। इस तरह के जंक फूड्स जो हैं वो हमारी जो ग़िज़ा है, जो सेहतमंद ग़िज़ा है और उस खुराक में क्या फ़र्क है? मतलब एक जंक फूड इस तरह हम खाते हैं, दूसरी तरफ हम जो है ताकत वाली कोई ग़िज़ा खाते हैं, तो इससे क्या, इसमें क्या फ़र्क है? देखिए, जब आप जंक फूड खाएंगे तो वो आपकी हेल्थ को भी पुअर करेगा, क्योंकि ये हाई कैलोरी फूड है और ये डिफरेंट आपको डिजीज़ेज़, खास करके मेटाबॉलिक डिजीज़ेज़ जो हैं वो लगा देता है। और अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में डायबिटीज़ जो है वो दुनिया में सबसे ज़्यादा हो गया। तो इसका एक रीज़न ये भी है कि हमारी जो पॉपुलेशन है वो जंक फूड बहुत ज़्यादा कंज्यूम कर रही है। अच्छा। जबकि जो न्यूट्रिशन बेस्ड फूड है, जो एक हेल्दी फूड है, जो देसी फूड है जिसमें सारे न्यूट्रिशन मौजूद हैं, तो वो आपको हेल्दी रखते हैं, वो आपके ओवरऑल हेल्थ और वेलबींग के लिए इंपॉर्टेंट होते हैं। वो आपकी फ़िज़िकल एक्टिविटी को लिए भी अच्छे होते हैं, वो आपकी मेंटल हेल्थ के लिए भी अच्छे होते हैं, क्योंकि वो आपके अंदर गुड एनर्जीज प्रोड्यूस करते हैं। जबकि जंक फूड आपके एक तो क्रेविंग देता है, आपको सटाइटी नहीं होती, आप थोड़ी थोड़ी देर बाद आपको भूख लगती है। वो 3 बजे उठ के जो बच्चे पिज़्ज़ा ले रहे हैं तो वो उनको फुलर इफेक्ट नहीं आया ना। उन्होंने 8 बजे भी कुछ जंक फूड खाया होगा, कोई बर्गर, उसके बाद फिर रात 3 बजे भी उठ के उनको फिर भूख लगी है। तो इस वजह से उन्होंने हाई कैलोरी फूड ले लिया और ये उनको फिर बीमारियों की तरफ लेके जाता है। खास करके ओबेसिटी से ही स्टार्ट होता है, वेट गेन होना स्टार्ट होता है, फिर हाइपरटेंशन स्टार्ट हो जाता है, डायबिटीज़ स्टार्ट हो जाता है, तो ये फिर बीमारियां लेके अच्छा, मतलब ये कहना, वैसे कहते हैं कि ज़्यादा मीठा इस्तेमाल करें तो हमें शुगर हो सकता है, डायबिटीज़ के हम मरीज़ हो सकते हैं, लेकिन जैसे आपने जिक्र किया कि हम जंक फूड से भी हो सकते हैं, क्योंकि जंक फूड मैंने आपसे कहा ना हाई कैलोरी, हाँ, हाई बिल्कुल। शुगरेटेड है। जैसे कि केन जूसेस हैं, पैक जूसेस हैं, तो ये सारे जंक फूड में आ जाते हैं। तो वो सब स्वीट है, बेकरी प्रोडक्ट्स हैं, केक्स वगैरह हैं, वो सब स्वीट हैं, तो शुगर तो है वो सारा। बिल्कुल बिल्कुल सही कह रही हैं आप। अच्छा, उनखां पोइ जेको आहे वरी असां कचहरी कंदासीं, असलम साहब सां बि कचहरी कंदासीं, उनखां पोइ वरी ॿिया महिमान आहिनि उन्हनि सां बि कचहरी। अच्छा, असलम साहब खां पुछंदासीं, असलम साहब जीअं असां ॻाल्हि ॿोल कयूं था डॉक्टर साहिबा सां, त जेको आहे ॿुधाइनि पियूं त जंक फूड में केतिरो नुक़सानु आहे ऐं जेका असां घर में खाधो वग़ैरह पचे थो या जेका गुड खुराक आहे उहा असां वठूं था त असांजे लाइ केतिरी फ़ाइदेमंद आहे। हूअं तव्हां थोरो इन ते ॿुधाइजो त जीअं हमेशह हर माण्हू आर्टिस्ट त जेके आहिनि उहे मतिलबु मुंहिंजे ख़्याल में त एतिरा शौक़ीन कोन हूंदा आहिनि ऑयली शयुनि जा, पर पोइ बि
उन्हनि माण्हुनि खे जेके इन में एहतियात कनि था उन्हनि खां पोइ बि हुननि खे डायबिटीज़ वग़ैरह छो थी वञे। ऐं इहे जीअं मैडम चयो त माना मिठाण खाइण सां या जंक फूड वग़ैरह खाइण सां थिए थो, ऐं असां जेके नथा इस्तेमालु कनि उन्हनि खे बि थी वञे। तव्हां छा चवंदो इन ते? ॾिसो, इतफ़ाक़ त मां बि डायबिटिक आहियां ऐं डायबिटीज़ जेको आहे कुझु त तक़रीबन जीन्स में हूंदी आहे। हा बिल्कुलु। जीअं पीउ खे थियो, माउ खे थियो या उन्हनि खां उहा हलंदी ईंदी आहे। पोइ माण्हू एहतियात करे सघे थो, पर असांजो जेको प्रोफेशन आहे, असां आर्टिस्ट आहियूं ऐं असां वटि फूड जी चॉइस न हूंदी आहे। छो त जॾहिं असां वेंदा आहियूं पंहिंजी रिकॉर्डिंग्स ते त हिकिड़ो लिमिटेड फूड हूंदो आहे जेको असांखे ॾिनो वेंदो आहे। पोइ कॾहिं उहो जंक फूड जी शिकिल में हूंदो आहे, कॾहिं उहो बिरयानी वारी शेप में हूंदो आहे, त पोइ उहो मजबूरन हाणे खाइणो पवंदो आहे। छो त ज़ाहिर आहे माण्हू वञे थो कम ते त पोइ उहा हिकिड़ी ग़िज़ा आहे। त हाणे उन सां जेकॾहिं को डायबिटिक न बि आहे त थी सघे थो त उहो डायबिटिक जो पेशेंट थी वञे, पर मां सम्झां थो त जेकॾहिं माण्हू एहतियात करे बि तॾहिं बि असांजे मुल्क में जेके शयूं प्रोड्यूस थियनि थियूं, मार्केट में जेके अचनि थियूं, उहे एतिरी क्वालिटी वारियूं आहिनि कोन जो तव्हांखे इहे बचाए सघनि। छो त असां वटि मिलावट घणी आहे। बिल्कुलु। असां वटि जेके बि फूड जा यानी आइटम्स आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसो तव्हांखे का बि प्योरिटी कान मिलंदी। बिल्कुलु। इवन तव्हां पाणी जेको पीओ था उहो बि तव्हांजो प्योर न आहे। सही ॻाल्हि कई तव्हां। त पोइ जॾहिं तव्हांखे प्योरिटी कान मिलंदी त पोइ तव्हांजी सिहत त उहा ई हलंदी बसि। उहो ई न, पोइ तव्हां कुझु खाओ या न खाओ। बहरहाल तव्हांजी हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां माशाअल्लाह सां एतिरो सारो कमु कयो आहे ऐं त ॾिसो तव्हां नंढी स्क्रीन खे तमामु घणो वक़्तु बि ॾिनो, टाइम बि ॾिनो ऐं उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमु बि ॾिनो ऐं उन में तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो नालो बि आहे। नंढी स्क्रीन ते तव्हां एतिरो टाइम कमु कयो आहे, तव्हां वॾी स्क्रीन ते माना छो असांजे नाज़रीन खे नज़र न आयो, या पाण माना इंट्रस्ट न हुयो, या तव्हां कमु छो न कयो हुते? एक्चुअली मां जॾहिं 1984 में पाकिस्तान टेलीविज़न ते मां आयुसि ऐं आहिस्ता आहिस्ता कमु कंदो वियुसि ऐं पोइ तमामु भलो कमु थियो। त उन दौर में यानी 80s में पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जेका आहे उरूज ते हुई। अच्छा। उन में नदीम, वहीद मुराद ऐं अहिड़ा ॿिया कई सुपर स्टार्स हूंदा हुआ। त उन्हनि जे विच में घुत हणणु असां जहिड़ो नंढो आर्टिस्ट जेको आहे उहो बसि इहो जीअं उर्दू में चवंदा आहिनि दीवाने का ख्वाब, त उहो दीवाने का ख्वाब हुयो। ऐं पोइ वरी जॾहिं असां पंहिंजे उरूज ते आयासीं 90s जे दौर में, त फिल्म इंडस्ट्री वेहिजी वई। त पोइ उहो जहिड़ो की पहिरीं त शौक़ु कोन हो वॾी स्क्रीन जो। वॾी स्क्रीन ते सिर्फ़ु असां उन्हनि सुपर स्टार्स खे ॾिसंदा हुआसीं ऐं मज़ो वठंदा हुआसीं, पर कॾहिं सच को अहिड़ो ख़्यालु कोन थियो त असां बि को। अच्छा, पर ॾिसो तव्हां माशाअल्लाह सां एॾा सुठा डायरेक्टर आहियो, एतिरो सुठो तव्हांजो कमु थियल आहे। त मां डायरेक्शन जे हवाले सां तव्हां खां पुछी रही आहियां त डायरेक्शन में, तव्हांजी डायरेक्शन में का बि फिल्म ठही सघे पई, तव्हां डायरेक्शन में छो न कमु कयो? डायरेक्शन त मूं बेनतहा कई आहे। तक़रीबन मां बयां थो त मां काफ़ी कमु कयो आहे ऐं काफ़ी बकौल माण्हुनि जे बहितर कमु कयो आहे। बिल्कुलु। मां टेली फिल्म्स ठाहियूं आहिनि पंहिंजे टीवी चैनल्स जे लाइ। सही। ऐं उहे काफ़ी पॉपुलर रहियूं आहिनि। बाक़ी 70mm जूं फिल्मूं जेके आहिनि उहे कॾहिं अवल त मौक़ो कोन मिलियो, ऐं ॿियो वरी उहो हिकिड़ो अलॻि जॉब आहे। सही। एज़ कम्पेयर टू टीवी ड्रामा, त हू हिकिड़ो अलॻि कमु आहे। छो त इहे आहिस्ता आहिस्ता शयूं जेके आहिनि वॾी स्क्रीन वारियूं उहे हेठि वेहिजी वियूं, पोइ जंहिं करे वरी ओॾे रुझान कोन थियो। सही। अच्छा, जीअं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां मां पुछंदसि त जीअं सिंधी फिल्मुनि जे उनखे सॉलीवुड बि चवंदा आहिनि, त हाणे वरी वापसि सभु थोरो घणो हिननि जो रुझान वधियो आहे, फिल्म्स जो, थिएटर्स जो, या जेके प्राइवेट फिल्मूं बि थियनि थियूं। तव्हांजे ख़्याल में तव्हां छा था सम्झो त सिंधी फिल्मुनि ते वरी कमु थियणु खपे, वरी ठहणु खपनि? ॾिसो, सिंधी फिल्म त अॼु खां 30 या 40 साल अॻु में ई तबाह थी वियूं ऐं सिनेमाऊं कोन रहियूं, जिन करे उहो सिंधी फिल्म जो जेको हुयो हिकिड़ो बैकिंग वारो, उहो ख़तमु थी वियो। ऐं स्टूडियोज़ ख़तमु थी विया ऐं उहो यानी जेके प्रोड्यूसर्स हुया उहे इन्वेस्ट करण खां जेको आहे कीॿाईंदा हुया। बाक़ी पोइ
यानी हाणे जेकॾहिं असां चऊं त भई सिंधी फिल्म खे असां वरी ज़िंदा कयूं उहो हीअं थोरो नामुमकिन आहे। इन जी वजह इहा आहे जो असां वटि सिनेमा कोन्हनि के, जिते सिनेमाज़ हूंदियूं हुयूं उते हाणे उन्हनि खे ड्राए उन्हनि प्लाज़ा ठाहे छॾिया आहिनि। त तव्हां का शइ ठाहियो बि त तव्हां उहो किथे ॾेखारींदो? अच्छा, इहा जीअं जेका तव्हां ॻाल्हि कई त हाणे नामुमकिन आहे ऐं जिते सिनेमाज़ हूंदियूं उते उहो ड्राई करे ॿियो कुझु ठही वियो आहे, त छा एज़ अ आर्टिस्ट या जेके ॿिया आर्टिस्ट आहिनि तव्हांजा असांजा पंहिंजा ऐं खोड़सारा आहिनि, छा इहो मतिलबु मुमकिन न आहे त सभु गॾिजी करे हिकिड़ी रिक्वेस्ट कनि या हिकिड़ी एप्लीकेशन ॾियनि त भई हिकिड़ो असांखे सिनेमा ठाहे ॾिनी वञे जिथे असां पंहिंजो कमु कंदासीं, त इन सां मुंहिंजे ख़्याल में खोड़सार माण्हुनि खे फ़ाइदो बि थींदो? न, मुंहिंजो ख़्यालु आहे इहो मुमकिन न आहे। अच्छा, मां या कुझु ॿिया माण्हू मिली करे बि का कोशिशि वठनि तॾहिं बि सिनेमाज़ कोन ठही सघंदियूं। अच्छा, छो त इहो हिकिड़ो अलॻि ट्रेंड बि आहे ऐं अलॻि हिकिड़ो बिज़नेस बि आहे। सही, ऐं फ़िलहालु इन बिज़नेस ते को बि माण्हू पंहिंजो वक़्तु ज़ाया कोन नथो करणु कंदो। चाहे। मां नथो सम्झां त वरी को अहिड़ो टाइम ईंदो। हा, सोशल मीडिया आहे, माण्हू सिंधी फिल्मूं ठाहिनि था पर उहे पंहिंजे यूट्यूब जे लाइ यूट्यूब चैनल ते हलाइनि था ऐं उन्हनि घणनि खे त उन्हनि जी पज़ीराई बि मिले थी। बिल्कुलु, पोइ उहो जेको वॾी स्क्रीन वारो कमु आहे उहो हाणे नंढी स्क्रीन ते अची वियो आहे। सही सही। सो बहरहाल असां सां इमरान खालिक साहब भी गॾु आहिनि, उन्हनि खां बि पुछंदासीं। अच्छा, हूँ तो वैसे तो देखें तालीम हमारे लिए बहुत ज़रूरी है, हर किसी को पता है, लेकिन आजकल की तालीम जो है वो उसको कैसे देख रहे हैं आप? क्योंकि हमारे 100% जो बच्चे हैं वो 100% नहीं पढ़ रहे। मेरे ख्याल से 60 या 70% हमारे बच्चे पढ़ रहे हैं स्कूलों में, बाकी तो बेचारे जो है वो लेबर का काम कर रहे हैं। क्या कहेंगे आप इस पे? देखिए, इसमें ये है कि अवेयरनेस की कमी है। हाँ, अब इस वक्त जो गवर्नमेंट की पॉलिसीज हैं और जो प्राइवेट अदारे काम कर रहे हैं, जो एनजीओज काम कर रही है, तो उस वक्त तो हर किसी के लिए पढ़ाई इस वक्त जो है हासिल करना बहुत आसान है। बिल्कुल, ठीक है। अब जैसे मेरा अपना IK कोचिंग सेंटर है, हम लोगों ने साथ ही एक IK फाउंडेशन बनाई हुई है कि जो बच्चे अगर नहीं पढ़ सकते तो हम उनकी फीस का खर्चा उठाने के लिए तैयार हैं। अच्छा, ठीक है। और कोई ऐसे बच्चे हैं जो कि इंटर में हैं या मैट्रिक के हैं या ग्रेजुएशन के BCom कर रहे हैं, तो वो अगर पढ़ना चाहते हैं तो मैं उनको खुद फ्री ऑफ कॉस्ट पढ़ाने के लिए तैयार हूँ। कोई उनसे फीस नहीं लूंगा, अपने घर में बैठा कर उनको पढ़ाऊंगा। ठीक है। तो ऐसा अकेला मैं नहीं कर रहा, बेशुमार लोग कर रहे हैं। बिल्कुल, ठीक है। अब हमें अवेयरनेस की कमी इस लिहाज से है कि देखिए, इस वक्त पढ़ना इतना आसान है कि आप ये समझिए कि आपकी 1500 रुपये की आप रजिस्ट्रेशन कराएंगी और आप मैट्रिक बोर्ड से एनरोल्ड हो गए। ठीक है। एग्जामिनेशन फीस आपकी 3000 रुपये की गई और आप पेपर देने के लिए भी चले गए। यानी प्राइवेट रजिस्ट्रेशन आपने कराई, 4500 रुपये आपका टोटल खर्चा आया और साथ साथ साल का 4500 रुपये, यानी महीने का आप लगा ले 350 रुपये महीना बन रहा है। अच्छा, इसमें ये होता है कि बहुत से लोग जो होते हैं वो ये कहते हैं कि भाई हमें अपने बच्चों को पढ़ाना ही नहीं है। जो मजदूर तबके के लोग हैं तो वो कहते हैं कि भाई अगर लड़कियां हैं तो उनको हम घरों में काम करने के लिए भेज देंगे, लड़के हैं तो उनको हम किसी गराज पे लगा देंगे या कुछ करेंगे, मतलब अपने घर का काम जाया नहीं करेंगे। तो भाई आप स्कूल मत भेजो, प्राइवेट आप डायरेक्टली बोर्ड से एनरोल कराओ। आप डायरेक्टली बोर्ड से एनरोल करा के बच्चों को सिर्फ पेपर देने के लिए भेजो, ये तो कर सकते हो। ये तो कर सकते हैं। तो बहरहाल इमरान खालिक साहब, बातों का सिलसिला हम यहीं से जोड़ेंगे, लेकिन ब्रेक का टाइम हो जाता है त वठूं था हिकिड़ो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु करे न वञिजो। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं जीअं असांजी कचहरी हले पई जेको आहे इमरान खालिक साहब सां, त जीअं हिननि ॻाल्हि कई त वाक़ई में ई तव्हां एतिरो त कराए सघो था त तव्हां पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट तौर ई पढ़ाए ऐं एग्ज़ाम ॾियाराए सघो था। अच्छा, इससे जैसे रेगुलर एक बच्चे होते हैं जो डेली बेस पे स्कूल जाते हैं, और दूसरे वो जो आपने बात करी कि अगर कोई रेगुलर नहीं आता तो प्राइवेट भी एक एडमिशन होती है, और आपने जैसे कहा कि मैं हेल्प भी करूँगा या करता हूँ, तो क्या आपकी कोई फाउंडेशन है? अगर जैसे आपने कहा भी कि है, तो उसमें आपका मतलब हेल्प आउट कौन करता है? आप खुद अपनी मदद आप या कोई है जो? देखिए, जो बच्चे नीडी हैं, जो वाकई में पढ़ना चाहते हैं और उनको तो मतलब अब जाहिर सी बात है हेल्प चाहिए, ट्यूशन कहीं पढ़ना है, ट्यूशन की फीसेस बहुत ज्यादा है इस वक्त। ठीक है। तो अब ऐसे बच्चे जो वाकई में पढ़ना चाहते हैं, जिनके पीछे के मार्क्स भी ऐसे हैं कि उनके ऊपर मेहनत करी जा सकती है, तो ऐसे बच्चों को मैं खुद पढ़ाता हूँ, फ्री ऑफ कॉस्ट पढ़ाता हूँ।
चाहे वो 9 का हो, मैट्रिक का हो, कॉमर्स का फर्स्ट ईयर सेकंड ईयर हो, बीकॉम कर रहा हो, तो ऐसे बच्चों को मैं खुद अपने घर पे बैठा के पढ़ाता हूँ। तो आपके पास अभी हैं बच्चे? बहुत सारे बच्चे हैं मेरे पास, हर तरह के बच्चे पढ़ने के लिए आ रहे हैं। अच्छा। किसी गोरकन का बच्चा भी पढ़ने आ रहा है, मासी का, चौकीदार का, बर्फ वाले का, सब्जी वाले का, जबरदस्त। हर तरह के बच्चे पढ़ने आ रहे हैं। कि जो कि देखिए मसला ये है कि हमने जो इस वक्त जो वर्क कर रहे हैं ना, हम कर रहे हैं पढ़ेगा पाकिस्तान तो बढ़ेगा पाकिस्तान। बिल्कुल। ठीक है, हमारे यहाँ सिस्टम क्या है, अभी आप देखें रमजान आ रहे हैं, रमजान आने में अभी 2 महीने पूरे बाकी हैं। आपके पास भी फोन आना शुरू होगा, भाई राशन चाहिए, कपड़े सही चाहिए। बात ये एक सिलसिला पूरा बना आ रहा है, जो कि देखिए होना चाहिए। सफेद पोश लोगों को तलाश करके देना चाहिए, लेकिन उनको इस काबिल बना दिए तो क्या हर्ज है। हाँ। मैं जिस स्कूल में पढ़ता था, मैं उस स्कूल का नाम नहीं लूंगा, वहां पे जो चौकीदार और मासी थे, उनका बेटा मेरे पास से पढ़ के गया है। अच्छा। ठीक है, मेरे पास से पढ़ के गया है, तो अब माशाल्लाह से वो खुद लोगों की हेल्प आउट कर रहा है, जबरदस्त। खुद लोगों की हेल्प आउट कर रहा है। तो इस तरह से बहुत से लोग ऐसे हैं कि जो पहले किसी की मदद लेते हैं, बाद में फिर लोगों के लिए सहारा बनना शुरू हो जाते हैं। आप अगर किसी को राशन देते हो, 5 किलो का आटा अगर आप किसी को दे दो, 10 किलो का आटा दे दो, 2 हफ्ते 10 दिन में खत्म हो जाएगा। सही। राशन देते हो आप उसको, वो भी हफ्ते 10 दिन, महीने का दे दोगे, ज्यादा खत्म हो जाएगा, और सिर्फ रमजान में दोगे। ये इतनी महंगाई का इस वक्त आलम है कि आप हर महीने नहीं निकाल सकते। आपको पहले अपने घर को देखना है। बिल्कुल। आप अपने घर को देखने के अलावा अगर आपको पास निकालेंगे, तो रमजान के अंदर आप जो ज़कात आपकी निकलेगी वो आप किसी को दे देंगे। इससे बेहतर ये नहीं है कि उन्हीं पैसों से हम किसी बच्चे की पढ़ाई का खर्चा उठा लें, उसको कॉपियां दिला दें, किताबें दिला दें, हाँ, उसका एडमिशन हम करा दें। क्योंकि देखिए पढ़ाई में आपको इन लोग मतलब जो लोग नहीं पढ़ाना चाहते ना बच्चों को, मैंने पहले भी आपको रीजन बताया कि उनकी सोच ये होती है कि अगर बच्चा सुबह स्कूल चले जाएगा तो शाम में फिर वो कमाएगा कैसे। वो तो हमारी अर्निंग चली गई। अगर वो रोज के 300 रुपये कमा के ला रहा है तो महीने के 10,000, साल के 1,20,000 रुपये हमारे नुकसान हो गया। अब 3-4 बच्चों को अगर लगा देगा तो वो पैसे उसके घर पे आएंगे। तो भाई उसके लिए ये है कि भाई आपने काम अपना कराते रहो, बीच में 1-2 घंटे उसको छुट्टी का दे दो ताकि वो पढ़ सके। मेरे पास एक बच्चा पढ़ने के लिए आता है, वो फ्रिज का काम करता है, एसी का काम करता है, तो उसके भी घर वालों ने बहुत उससे मना किया था। मैंने उनसे कहा भाई आप सिर्फ प्राइवेट इसका मैं एडमिशन करा देता हूँ, 9 दिलवा दी है, इस साल मैट्रिक दिलवा रहा हूँ। मैंने कहा 1 घंटा मेरे पास पढ़ने के लिए भेज देना भाई। अब इसके अलावा क्या कर सकते हैं? ये वक्ती पैसे जो होते हैं ना आपको बड़े अच्छे लगते हैं कि भाई ये रोज के 300 बच्चा कमा के मतलब देखिए यही बात है आपकी, जैसे निचोड़ यही निकलता है कि मतलब पेरेंट्स को भी उनमें इन्वॉल्व होना पड़ेगा। जब तक पेरेंट्स नहीं चाहेंगे तो बच्चा वैसे ही नहीं पढ़ेगा। और साथ साथ ये भी चीजें करनी होती है। देखिए जगह जगह खुले हुए आप देखें, आप सुबह उठेंगी आपको सुबह ही मटन मिल रहा है खाने के लिए, नाश्ते में पराठे के साथ। दोपहर में जाएंगी वहां पे भी मटन मिल रहा है, रात में भाई बिरयानी भी आपको मटन की मिल रही। जब डेली आप लोगों को आदत लगा देंगे कि भाई फला जगह पे नाश्ता है, वहीं पे खाना है, वहीं पे आपका सब कुछ है, तो फिर आप मेहनत क्यों करोगे? आप 2 लोगों को जो सफेद पोश लोग हैं वहां पे आप अगर अमूमन आपका भी गुजर होता रहता है मुख्तलिफ सड़कों से, वहाँ कौन लोग बैठे होते हैं? नॉर्मल लोगों के तबके के लोग भी बैठे होते हैं, खा रहे होते हैं। इससे बेहतर ये है कि आप कोई लाइब्रेरी बना दो कि भाई जो गरीब बच्चा है वो किताबें नहीं लिखता, यहाँ से उठा के लेके चले जाए, यहाँ से उठा के लेके चले जाए, या पढ़ने के लिए लेके चले जाए, या कोई अगर नहीं पढ़ना चाहता तो अब आप ये देखिए कि इस तरह से मैंने आपको पहले कहा कि बहुत से मदारिस के अंदर ये होता था कि सिर्फ दीनी तालीम दी जाती थी। अब वो उन बच्चों को शऊर दे रहे हैं, वो उन बच्चों को दुनियावी तालीम भी दे रहे हैं, साथ साथ कंप्यूटर भी सिखाए जा रहे हैं मदारिस के अंदर, इंग्लिश लैंग्वेज भी सिखाई जा रही है बहुत से मदारिस के अंदर। फिर वो बच्चा जो है वो डायरेक्टली प्राइवेट एनरोल्ड होकर पेपर भी दे रहा है। बिल्कुल बिल्कुल सही कह रहे हैं आप। अच्छा जी, हाणे असां वरी असलम साहब सां मुखातिब थींदासीं। असलम साहब, जीअं PTV आहे ऐं एॾो वॾो माशाल्लाह पाकिस्तान टेलीविज़न इदारो, तव्हां उतां कुझु थी निकितव, तव्हां जहिड़ा ॿिया असांजा खोड़ सीनियर आर्टिस्ट आहिनि जेके कुझु पाण खे ठाहे करे निकिता, ऐं अॼु तव्हां माशाल्लाह नालो एॾो रोशन कयो आहे पंहिंजी सिंध जो, पाकिस्तान जो, पंहिंजो। खोड़ सारियूं महिनतूं थियल आहिनि तव्हां जूं। हेॾो वॾो इदारो आहे ऐं हिन वक़्तु हू बिल्कुलु वीरान बणियल आहे, उते को कमकार कोन्हे को, ऐं के प्रोग्राम्स कोन्हनि, के हर शइ बंदि आहे। ऐं जॾहिं बि तव्हां अगरि ट्राए बि कंदा आहियो त इहो ई चयो वेंदो आहे त अञा कमु शुरू न थियो आहे। छा वजह आहे? मतिलबु हिकु त हिन खे जीअं ॾिसो न गवर्नमेंट जे तरफ़ां, वफ़ाक़ जे तरफ़ां सालियानो हिकिड़ो फंड बि मिलंदो आहे, पोइ बि जेकॾहिं उन्हनि वटि अहिड़ी सूरत हाल हुजे त छा चवंदो तव्हां हिन ते? एक्चुअली पाकिस्तान टेलीविज़न हींअर ज़वाल जो शिकार आहे। हा बिल्कुलु। इन जी वजह जेको मैनेजमेंट ॿुधाईंदी आहे त असांखे फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो सिंधी प्रोग्रामनि जी फंडिंग कोन थी करे। अच्छा। यानी जेके सिंध जा जेके असांजा प्रोग्राम हलंदा हुआ PTV ते, जंहिंमें पहिरियों त नाटक रंग जेको ड्रामो हूंदो, उन खां अलावा परख हूंदो ऐं रोशन तारा, ॿ 3 ॿिया प्रोग्राम हलंदा हुया। त हाणे इहे सभु बंदि आहिनि। ऐं जॾहिं पुछियो थो वञे जनरल मैनेजर खां त साईं भला ही प्रोग्राम कॾहिं शुरू थींदा या छा, त उहो चवंदा जेसिताईं तव्हांखे फंडिंग न थींदी फेडरल गवर्नमेंट खां, तेसिताईं असां कुझु नथा करे सघूं।
हाणे तव्हां अंदाज़ो कयो त 4 साल थी विया आहिनि त पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर जेको आहे उन अॼु ताईं को नाटक रंग कोन ठाहियो आहे, हाँ यानी को ड्रामो कोन ठाहियो आहे। अच्छा यानी 2 साल अॻु में मूंखां जनरल मैनेजर साईं अमजद शाह हिकिड़ो सीरियल लिखारायो, चई यार हिकिड़ो सीरियल लिखी ॾे, त मां जेसिताईं आहियां त मां इहो कयां। सही 2 साल अॻु में उनजी मूंखे उन्हनि पेमेंट बि करे छॾी, अच्छा पर बदकिस्मती ॾिसो इहो अलमियो आहे त मूंखे पेमेंट करण जे बावजूदु उहो सीरियल अञा ताईं कोन उहो शुरू करे सघिया आहिनि। ऐं बार बार चवण जे मूजिबि बि मूंखे इहो चयो वेंदो आहे त यार बसि पैसा ईंदा त कंदासीं, त उनखे बि 2 साल थी विया 2 साल थी विया। इहो माना त इहो अञा सालनि जो इज़ाफ़ो पियो थींदो वेंदो। ऐं सिंधी प्रोग्रामनि खे को त पोइ जीअं तव्हां सिंधी प्रोग्राम्स जी ॻाल्हि कई त सिंधी प्रोग्राम लाइ जेको आहे उहो एतिरो नथा कनि, त पोइ छो सिंधी प्रोग्राम लाइ नथा कनि? छो जो हालांकि PTV जा त सिंधी ड्रामा, सिंधी प्रोग्राम जीअं तव्हां नाला वरिता, पर्ख, नाटक रंग, इहे सभु माण्हुनि खे पसंदि, असांजी पूरी सिंध त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे शयूं ॾिसंदी आहे, पसंदि कंदी आहे, त पोइ छो माना उन जे लाइ एतिरो कयो अथव? ओवरऑल ॾिसो, ओवरऑल पाकिस्तान टेलीविज़न जा जेके बि सेंटर्स आहिनि, हा लाहौर थियो, कोटिया थियो, इस्लामाबाद थियो, पिंडी थियो, त उते बि इहा ई सूरत हाल आहे। जेके उन्हनि जा रीजनल प्रोग्राम आहिनि हा उन्हनि खे फेडरल गवर्नमेंट ख़बर न आहे त छो उन्हनि जो हेडक्वार्टर जेको आहे PTV जो उहो एतिरी फंडिंग कोन थो नथो करे। ॾे बिल्कुलु। ऐं इवन हाणे जेके इन ई पाकिस्तान टेलीविज़न ते उर्दू ड्रामा ठहंदा हा से बि हाणे न ठहण जे बराबरि बराबरि आहिनि। माना घटि थी विया हा, आहिनि। इन जी वजह इहा आहे त जेके ॿिया चैनल्स आहिनि उहे वधीक प्रोडक्शन कनि था, त हू थोरो पोइते रहिजी विया आहिनि। हाणे इन्हनि जो वञी कमु इहो रहियो आहे त पाकिस्तान टेलीविज़न ठहियल ठुकियल ड्रामा ख़रीद कंदो आहे, पोइ उन ते मार्केटिंग कंदो आहे। अच्छा यानी उन्हनि जा हेॾा सारा स्टूडियोज़ जेके आहिनि उहे उहे ईअं इहे वीरान पिया आहिनि। हा बिल्कुलु पोइ ईअं ठहियल ठुकियल शइ वठनि था, पोइ उन ते मार्केटिंग कनि था, त इन जे करे हू का अहिड़ी शइ ॾियनि कोन था, न वरी उन्हनि खे कोई एॾो पैसो ख़र्चु करिणो थो पए। करिणो थो पए। बिल्कुलु सही था चओ। सो बहरहाल असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो त हलंदो रहंदो, ऐं गॾोगॾु जेको आहे म्यूज़िक बि ज़रूरी आहे। त हाशिम खां ॾिसंदासीं असलम भाउ, त हाशिम छा थो ॿुधाए, छा ॿुधाईंदो हाशिम? हिन मौसम में गॾु यार हुजे ओ, हिन मौसम में यार हुजे ओ, हिन मौसम में गॾु यार हुजे, पयूं बूंदूं वसन ऐं बहार हुजे ओ, हिन मौसम में, हिन मौसम में गॾु यार हुजे, पयूं बूंदूं वसन ऐं बहार हुजे हिन मौसम में। कीअं गलड़न थे थी बूंद गिरे, क्यों वास वसण लाइ बूंद फिरे, कीअं गलड़न थे वसण लाइ मोह फिरे, थिए गलड़न खां खुशबू न परे ओ, थिए गलड़न खां खुशबू न परे, थिए पाणे ॿिन्हीअ में प्यार हुजे ओ, हिन मौसम रातियों हुजनि मिठियूं गुल गुल सारियूं बातियूं
बातियों हुजन मिठियूं बुलबुल सारियूं बातियों हुजन के बिरहे भरियूं बरसातियूं हुजन के बिरहे भरियूं बरसातियूं हुजन सॼी उम्र कठो हार हुजे हिन मौसम में गॾु यार हुजे हिन मौसम में गॾु यार हुजे भयूं बूंद वसन बहार हुजे हिन मौसम में हिन मौसम वाह वाह मौसम जी जीअं ॻाल्हि कईसि त उअं ई अॼु बरसाति पई आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पूरी सिंध में बल्कि हल्की हल्की बरसाति थी ऐं तमामु सुठो मौसम थी वियो आहे ऐं इन मौसम में वरी गानो बि अहिड़ो मौसम जे हवाले सां ॿुधायो आहे हाशिम ऐं तमामु सुठो अॼु सुबुह खां ई वाइब्स ॾाढियूं सुठियूं पियूं ॾियनि छो जो इन्वायरमेंट बरसाति खां पोइ एॾो सुठो थी वेंदो आहे त तव्हांजूं फीलिंग्स जेके आहिनि न उहे सुठियूं थी वेंदियूं आहिनि सो ब्रेक जो टाइम आहे सो ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे वरी पंहिंजी कचहरी खे कंटिन्यू कंदासीं पर ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु आहियूं काॾे न वञो वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां सभिनी खे भली कार कयूं था असांजा महिमान सां गॾु आहिनि असीं ख़ूबसूरत कचहरी भले पई गॾो गॾु म्यूज़िक बि आहे ऐं गॾो गॾु ब्रेक बि ज़रूरी हूंदो आहे सो बहरहाल असलम साहब असां सां गॾु आहिनि असलम साहब खां पुछंदासीं असलम साहब जीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि तव्हांजी डायरेक्शन खे सारायो एक्टिंग खे सारायो तव्हां थिएटर्स कया मतिलबु हर शइ तव्हांजी माण्हुनि लाइक कई पसंदि कई हिकिड़ो तव्हांजो नालो आहे वरी तव्हां होस्टिंग बि कई होस्टिंग इन खां पहिरियां बि तव्हां करे कई हुई या फर्स्ट टाइम हुयो तव्हांजो इहो एक्सपीरियंस जेको तव्हांजो प्रोग्राम हलंदड़ हुयो न होस्टिंग मूं इन खां पहिरीं कोन कई अच्छा होस्टिंग मुंहिंजे लाइ चैलेंज हुयो इन जी वजह इहा हुई त मुख़्तलिफ़ जेके बि होस्ट हुया टेलीविज़न जे प्रोग्राम्स जा हू मतिलबु ईअं बिहेव कंदा ॼण त उन्हनि खां बहितर को होस्ट आहे ई कोन ऐं हू मतिलबु इहो सम्झंदा आहिनि त भई असां आले नाल आहियूं असां हरफन मुल आहियूं बिल्कुलु त पोइ मूं चैलेंज सम्झी मूं हिकिड़े टीवी चैनल खे रिक्वेस्ट कई अच्छा इहो आइडिया तव्हांजो हुयो जी जी मुंहिंजो ई आइडिया हो त मूं चयो त इहो हिकिड़ो मां करणु थो चाहियां ऐं मां ॿुधाइणु थो चाहियां त होस्टिंग इहा न आहे जेके हू कंदा आहिनि सही होस्टिंग हीअं थींदी आहे होस्टिंग में तव्हांजी बॉडी लैंग्वेज हूंदी आहे होस्टिंग में तव्हांजा एक्सप्रेशन्स हूंदा आहिनि ऐं होस्टिंग में तव्हांजा उहे ख़ूबसूरत जुमिला बि हूंदा आहिनि जेका मतिलबु घणे भाङे असांजा होस्ट जेके आहिनि उन्हनि खे उन शइ जी ख़बर कान्हे का पोइ मूं प्रोग्राम कयो ॾाढो इंजॉय बि मूं कयो माण्हुनि खे पसंदि बि बिल्कुलु पसंदि आयो ऐं पोइ इतफ़ाक़ आहे जो उहो कुझु उन में उनखे सोशल मीडिया ते हिकु नेगेटिव पॉइंट ऑफ व्यू खां उनखे वरितो वियो ऐं पोइ वॾी वावेला थी उन ते चवंदा ॾाढा सवाल ॾाढा मतिलबु एक्चुअली ॾिसो डिफिकल्ट एक्चुअली न ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंजी बायोग्राफी ॿुधायो था त तव्हां छा ॿुधाईंदो त हू मुसल ते वेठो आहे हू ज़कात कंदो आहे हू निमाज़ूं पढ़ंदो आहे हू हज ते वियो आहे उमिरे ते वियो आहे तव्हां हुनजी बायोग्राफी ॿुधाईंदो न जंहिं आर्टिस्ट जी तव्हां बायोग्राफी ॿुधाईंदो त नेचुरली तव्हां उनजो पूरो जेको आहे सो उहो सभु कुझु ॿुधाईंदो न जेको कुझु उहो आहे ऐं मां त वरी ईअं हूंदोसि त भई मूंखे त ख़बर आहे हर आर्टिस्ट जी बिल्कुलु छो त इहे सभु जूनियर आहिनि सभई मुंहिंजे साम्हूं ई उन्हनि पंहिंजे फ़न जो जेको आहे सो आगाज़ कयो हो त मां त वरी जहिड़ो की जीअं सिंधी में चवंदा आहिनि त दाई आहे त पोइ मां उहा शइ उन्हनि खे ॾींदो हुउसि उन्हनि खां पुछंदो हुउसि पहिरीं उन्हनि खां पुछंदो हुउसि त हीअ सभु शयूं मां तव्हांखां पुछंदुसि तव्हां माइंड त न कंदव चवंदो न तूं भली पुछ मां पुछंदो हुउसि पोइ वरी ॿिए टे ॾींहं ते जॾहिं उन्हनि खे माण्हू चवंदा यार हीअ छा कयो अथई त पोइ चवंदा आहिनि यार मूंसां ज़ुल्म थियो आहे
मतिलबु मां छा कयां हाणे ॿिया माण्हू जेके उन्हनि खे हा नोटिस त कंदा हाणे ॾिसो न हिकिड़ो माण्हू एग्री थो थी वञे ऐं बिल्कुलु पोइ वरी जॾहिं मां उन खां उहे क्रॉस क्वेश्चनिंग कयां थो पर्सनल ऐं उहो उन में इंजॉय बि करे थो उहो आर्टिस्ट इंजॉय बि करे थो सही ऐं पोइ वरी जॾहिं ऑन एयर वञे थो प्रोग्राम पोइ वरी उन्हनि खे यार दोस्त पुछनि था अड़े यार हे तूं छा कयो आहे यार मूंसां ॾाढो ज़ुल्म थियो आहे मूंखे ईअं जेको आहे सो ॿुधायो वियो ऐं अच्छा उते नथा ॿुधाइनि त असां खां पहिरियां परमिशन वरिती वई इहो वरी हुननि जो पंहिंजो हिकिड़ो ईगो आहे न त उहो ईगो खे लिकाईंदा सही ॻाल्हि आहे सो बहरहाल तव्हांजो उहो प्रोग्राम शतरंज जेको आहे तमामु सुठो हुयो ऐं तव्हांजो जेको तव्हां पाण ॿुधायो त आइडिया मुंहिंजो हुयो ॾाढो सुठो हुयो ऐं अञा हले हा त अञा वधीक सुठो मतिलबु हिमल ताईं अञा वधीक नालो थी वञे पर उहो ई ॻाल्हि आहे त अलाए छो सुठा प्रोग्राम हमेशह बंदि थी वेंदा आहिनि ऐं असांजा जेके मां छा हाणे चवां सभु चैनल पंहिंजा आहिनि मालिक बि पंहिंजा ई आहिनि पर जॾहिं सम्झनि मूंखे वरी ॿीहर बि चयो वियो अच्छा अच्छा त असां शुरू कयूं था ऐं तव्हां अचो पर मां को इंट्रस्ट कोन ॾेखारियो छो त उन जी जेका सोशल मीडिया ते जेका मूंखे कुझु माण्हुनि जी जेका मोट मिली उहा ॾाढी ख़राबु हुई मतिलबु दिलि आज़ारी पोइ हा पोइ मूं चयो त न पोइ मां सही न उन्हनि खे आहे रिफ्यूज़ चङी शइ हिननि खे पसंदि न आहे अच्छा काफ़ी माण्हू ईअं ई आहिनि सुठे कम खे बि माना थोरो हुन कंदा आहिनि ऐं सुठे कम खे साराइण खां बजाए हुनखे तनक़ीद कंदा आहिनि पर तनक़ीद बराए इस्लाह हुजणु खपे पर उहा ई ॻाल्हि आहे त जीअं सर ॻाल्हि कई त पर सर तव्हांखे करणु खपे तव्हां हिमत छो हारे छॾी एक्चुअली तव्हां करे ॾेखारो हुननि कुझु असांजी कम्यूनिटी जा माण्हू थोरा रिजिड आहिनि मतिलबु हाणे फ़र्ज़ु कयो त जीअं असद ख़ान कुरैशी आहे जी उहो हिकिड़ो सुठो आर्टिस्ट आहे मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे हाणे जेकॾहिं मां उनजो इंटरव्यू थो कयां उन सां क्रॉस क्वेश्चनिंग थो कयां हू त ॾाढो इत्मीनान सां जवाबु ॾिए थो पोइ जॾहिं ऑन एयर थो वञे त उहो जेके ॾिसण वारा आहिनि पोइ सोशल मीडिया ते उहो हुनजा जहिड़ो की माइट थी वेंदा आहिनि बिल्कुलु त बिल्कुलु हे तूं हीअं कयो हे तूं हीअं कयो या नसरी नाज़ आहे या केर बि आहिनि त पोइ मूंखे ॾाढनि ख़राबु लफ़्ज़नि सां तव्हांखे ख़बर आहे सॉरी मां तव्हांखे कटियां थी तव्हांजी ॻाल्हि पर तव्हांखे ख़बर आहे त मीडिया असां वारी मीडिया टीवी ऐं सोशल मीडिया इन में बि ॾींहं राति जो कम जे हवाले सां फ़र्क़ु आहे ऐं वरी जेके कमेंट्स कंदा आहिनि उन्हनि खे त अलफ़ बे बि ख़बर न आहे त सोशल मीडिया छा आहे या टीवी में छा फ़र्क़ु आहे इन्हनि खे त उहा ई ख़बर न आहे उहे ई माण्हू तनक़ीद कंदा आहिनि जिन खे पाण कुझु कोन ईंदो आहे एक्चुअली जेका कम्यूनिटी असांजी आहे उन्हनि में कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि खे फेस एलर्जी हूंदी आहे कंहिंखे असलम भुट्टो वणे थो त कंहिंखे असद कुरैशी थो वणे त कंहिंखे अहमद मेमन थो वणे कंहिंखे राजा थो वणे उहा फेस एलर्जी जेका आहे सा उहा ख़तमु नथी थिए न उहा मतिलबु आहे ऐं उहा वरी मुंहिंजे हिसाब में वरी घणी आहे पोइ अलाए छो ख़बर न आहे मूंखे बसि सुठे माण्हू जी ऐं सुठे कम जी उहा ई तनक़ीद कंदा आहिनि माण्हू ईअं आहे सो बहरहाल जिन खे ज़ाहिरी ॻाल्हि जंहिंखे असां पसंदि हूंदासीं न उन्हनि खे हर हाल में पसंदि हूंदासीं भले असां चवंदा आहिनि न तव्हां मुंहुं बि न धोई अचो त बि असांखे पसंदि आहियो पर तव्हांजो त कमु माशाल्लाह एवरग्रीन सो बहरहाल असां सां डॉक्टर साहिबा बि गॾु आहे त असां जीअं न्यूट्रिशन ते ॻाल्हायूं पिया फूड्स ते ॻाल्हायूं पिया त भई जंक फूड खाइण जा कहिड़ा नुक़सानात आहिनि या असां जेको घर में खाधो पचे थो उहो खाईंदासीं त असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो त हाणे हिननि खां पुछंदासीं जेको हमारी जो तर्ज़ ज़िंदगी में जो हम तब्दीली ला सकते हैं मुख्तलिफ़ बीमारियों को हम फिर कैसे बचाएं मुख्तलिफ़ बीमारियों से फिर हम कैसे बचें और इसको कैसे कंट्रोल करें हमारी जो लाइफ स्टाइल है उसको कैसे चेंज करें हम देखिए ये बहुत अच्छा क्वेश्चन है। लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन करना बहुत ज़रूरी है। जब मैंने जैसे कि आपको बताया कि जंक फूड का एक कल्चर बढ़ता जा रहा है, अभी जंक फूड का कल्चर जो बढ़ रहा है तो ये अल्टीमेटली डिजीज़ लगा रहा है। और मैंने बताया आपको कि मेटाबॉलिक डिजीज़ में गॉड फॉरबिड पाकिस्तान जो है वो खुद कफ़ील हुआ है। सो ऐसी सूरत हाल में हमने लोगों को एक लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन के पैटर्न पे उनको मोबिलाइज़ करना है कि लोग लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन का पैटर्न अडॉप्ट करें जिसमें वो गुड और हेल्दी न्यूट्रिशन लें, जिसमें वो कोई ना कोई फिज़िकल एक्टिविटी करें, चाहे वो सिंपल वॉक करें या ब्रिस्क वॉकिंग करें या जिम ज्वाइन करके ट्रेडमिल पर वो जिम करें, वॉक करें या फिर जुम्बा करें या कोई भी फिज़िकल एक्टिविटी करें। अगर वो स्पोर्ट्स करते हैं स्पोर्ट्स करें, यानी 30 to 35 मिनट्स की रेगुलर की फ़िज़िकल एक्टिविटी जो है ना वो बहुत बहुत ज़रूरी है तमाम एज ग्रुप के लिए। वो अपनी एज और अपनी हेल्थ कंडीशन के अकॉर्डिंगली वो ज़रूर करें। इससे होगा ये कि एक तो
उनको पीस ऑफ माइंड मिलेगा कि उन्होंने कुछ वक्त अपने लिए रखा, यानी कि एक सही। मी टाइम स्पेंड किया। दूसरा ये कि उनका मेटाबॉलिज्म अच्छा होगा। जब अच्छा मेटाबॉलिज्म अच्छा होता है तो अल्टीमेटली बॉडी जो है वो डिटॉक्स होती रहती है, बिल्कुल। आपका बॉडी का जो फिजियोलॉजिकल फंक्शन है वो सही तरह प्रोसेस होता है। फिर इसके अलावा ये कि बॉडी से आपकी बॉडी स्ट्रेस फ्री होने लगती है, डी स्ट्रेस होती है, आपकी बॉडी से स्ट्रेस कंट्रोल होता है। सही। फिर आप जब हेल्दी उसमें आ जाते हैं मोड में और हेल्दी न्यूट्रिशन लेते हैं तो ओवरऑल फिर आपके स्लीप साइकिल भी मैनेज होते हैं, सही वो हो भी जाती मेंटेन है, होते सही। हैं, और आपकी जो हैबिट्स हैं, जो पॉजिटिविटी की हैबिट्स हैं वो आपके अंदर आ रही होती हैं, और आपका ओवरऑल लाइफ स्टाइल जो है ना वो मॉडिफाई होता है। ये एक परमानेंट मैकेनिज्म है। अच्छा कुछ लोग जो बहुत ज़्यादा जंक फूड की तरफ और अनहेल्दी लाइफ स्टाइल की तरफ होते हैं तो उनको पहले तो काउंसलिंग करनी पड़ती है कि आपने अपना लाइफ स्टाइल मॉडिफाई करना है ताकि आप जो है एक हेल्दी ईटिंग हैबिट्स अडॉप्ट करें, पुअर ईटिंग हैबिट्स को जो है वो आप छोड़ दें और आप फिज़िकल एक्टिविटी जो है वो अडॉप्ट करें। जब आप एक पैटर्न पे आ जाते हैं ना लाइफस्टाइल मॉडिफिकेशन के, फिर वो आपकी अपनी लाइफ में बहुत सारी चेंजेस लेकर आता है। अच्छा, ये तो हम बात कर रहे हैं ओवरऑल सबके लिए ना, लेकिन Exactly. ज्यादातर देखा जाए तो खवातीन का रेशो ज्यादा है हमारे पाकिस्तान में विटामिन डी का। ये क्यों है? क्या ऐसी चीज है जो हम नहीं लेते तो खवातीन में ज्यादा विटामिन डी पाई जाती है? नहीं, देखिए विटामिन डी की तो पाकिस्तान में ओवरऑल डेफिशिएंसी हाँ, है वही कह बहुत ज़्यादा, और ये बड़ा अनफॉर्चुनेट है। 2023 में जो है वो WHO के अकॉर्डिंगली पाकिस्तान जो था उसमें विटामिन डी की डेफिशिएंसी वो आयरन डेफिशिएंसी को भी सरपास कर गई। तो अब विटामिन डी की डेफिशिएंसी तो मेल फीमेल दोनों ही में है, क्योंकि विटामिन डी नेचुरल सोर्स जो हमारा सनलाइट है ना, जब वो हमारी स्किन पर आती है, ख़ास करके मॉर्निंग की सनलाइट, तो नेचुरली विटामिन डी जो है उसकी सिंथेसिस स्टिमुलेट होती है। हमारे यहाँ क्योंकि एशियन कल्चर है, सनलाइट सन एक्सपोजर लेते नहीं हैं, तो इस वजह अच्छा, से एक आपने बिग जैसे- सोर्स आपका खत्म हाँ, हो जैसे गया। जैसे डॉक्टर कहते हैं कि भाई आपको विटामिन डी की कमी है, आप सन बाथ लें, ठीक है, बिल्कुल। लेकिन क्या आप इस बात से सहमत हैं कि डॉक्टर्स ही कहते हैं कि भाई सन से बचें, इसकी रेजेस आपकी स्किन के लिए बहुत ख़राब हैं, आपको झाइयाँ पड़ जाएंगी, आपको ये हो जाएगा, बाहर जाएं तो सन ब्लॉक लगाइए, इस डर से भी खवातीन या मर्द हजरात जो है वो सन बाथ नहीं लेते? एग्जैक्टली ऐसा है, क्योंकि देखें लेकिन पाकिस्तान में तो ओजोन लेयर जो है इतनी ज़्यादा डिप्लीट नहीं है। ओजोन की जो है एक प्रोटेक्टिव लेयर है जो डायरेक्ट यूवी की रेडिएशन को सन से जो डैमेजिंग रेडिएशन होती है उनको आने से रोकती है। तो वो रीजन, वो एरियाज़ जहाँ पर जैसे कि ऑस्ट्रेलिया है, वहाँ ओजोन लेयर बहुत ज़्यादा डिप्लीटेड है, तो वहाँ के लोग जो हैं वो उसको अवॉइड करते हैं। मगर ज़ाहिर एक नेचुरल सोर्स तो आपका सनलाइट है जो कि बिल्कुल। आपका विटामिन डी बनाता है, मगर अगर आप वो सोर्स मिस हो रहा है तो आप ऐसे न्यूट्रिशन लें जो कि विटामिन डी से इनरिच हैं, ताकि आप उसकी डेफिशिएंसी से प्रोटेक्टेड रहें, क्योर कर सकें अपने आप को। जैसे कि पोल्ट्री प्रोडक्ट्स हैं, जैसे कि डेयरी प्रोडक्ट्स हैं, जैसे कि फैटी फिश है, जैसे कि चीज़ है, और कुछ फोर्टिफाइड फूड्स भी, यानी उसमें एडिशनली विटामिन सही। डी को ऐड किया जाता है। ऐसे जूसेस भी हैं मार्केट में अवेलेबल, और मिल्क में भी एडिशनली जो है विटामिन डी को ऐड करके उसको। अच्छा, मैं मिल्क के हवाले से पूछूंगी कि जैसे आपने मिल्क की अभी बात की या आपने चीज़ का नाम लिया, तो ये सारी चीज़ें जब हम हेल्दी मार्केट हैं। से खरीदते हैं जी, तो जी। उसमें भी तो जाहिर सी बात है वो कुछ ना कुछ ऐसा होता है ना जो उसकी उम्र बढ़ाता है, जाहिर सी बात शेल्फ है। लाइफ हाँ, इंक्रीज करता है, तो वो प्रिजर्वेटिव ऐड हुए तो होते हैं। क्या वो हमारी सेहत के लिए हेल्दी है? देखिए हेल्दी तो वही है जो आपका काउ मिल्क है, जो आपको डेली फ्रेश मिले, काउ के सोर्स से मिले, और उसके अंदर कोई केमिकल ऐड ना किया गया हो और उसको कोई जो है डाइल्यूशन नहीं की गई हो, वो सबसे बेस्ट है। मगर अगर आप वो नहीं लेते, फिर टेट्रा पैक का लेते हैं, तो फिर उसमें प्रिजर्वेटिव्स तो होते हैं क्योंकि उनकी शेल्फ बिल्कुल लाइफ होते। इंक्रीज करनी तो होती इसके है। लिए बस वो करना चाहिए हमें अपनी इसके लिए अपने कैटल्स होने चाहिए, हाँ। जो गांव का सिस्टम होता था ना, सही, वो विलेजेस होना का सिस्टम। चाहिए। तो असल में आपके असली चीज वहीं से मिलेगी। एग्जैक्टली आप देखिए, आप विलेज में अगर जाकर कुछ टाइम स्पेंड करते हैं, हाँ। तो आपकी अपनी ओवरऑल हेल्थ अच्छी होती हो है। एक जाती तो है, बिल्कुल। एनवायरनमेंट अच्छा है, पॉल्यूशन बिल्कुल, कम है, बिल्कुल। दूसरा खाने पीने की जो ग़िज़ाएं हैं वो भी आपको वो फ्रेश मिलती हैं, सारी फ्रेश चीज़। मिलती हाँ। हैं, और दूसरा है कि कंटेमिनेशन नहीं होती, बिल्कुल प्योर मिलती हैं, खालिस मिलती हैं। घी भी आपको खालिस मिलता है, खालिस अंडे मिलता भी आपको खालिस मिलते हैं, दूध मक्खन सब खालिस अच्छा, मिलता है। वहां से अगर आप मक्खन या घी वहां का प्योर अगर मंगाए भी ना, यहाँ पे वो भाई काम नहीं करता।
क्योंकि हमारा लाइफ स्टाइल यहाँ पे ऐसा है, हम पूरे दिन में वही बातें, सूरज देखते नहीं है, घरों के अंदर इतने छोटे छोटे घर हैं, सबके तो घर बड़े नहीं है, तो फ्लैट सिस्टम ज़्यादा है, तो यहाँ पे वो सारी चीज़ें यहाँ पे कोई फ़र्क नहीं करती। सो बहरहाल जेको आहे इमरान भाई से सगन तो उन्होंने पूछनासीं। अच्छा इमरान भाई, आपसे ये पूछूंगी कि जिसे हम एजुकेशन की बात कर रहे हैं और बच्चों के पढ़ाई के वाले से बात कर रहे हैं, तो अब आ जाते हैं हम टीचर्स पे, टीचर्स के बिहेवियर पर। जैसे आपने थोड़ी देर पहले बात की कि एक बच्चा था जिसको टीचर ने कहा कि आप एग्जाम में नहीं बैठ सकते, तो उन्होंने मतलब सुसाइड कर लिया, तो इस पर क्या कहेंगे आप? देखिए, अमूमन ये होता है कि टीचर जो होते हैं वो रूहानी माँ बाप होते हैं। आपको अपनी फ्रस्ट्रेशन अपने घर पे छोड़ कर आनी होती है। देखिए, आपका जो काम है ना, उस काम के आपको पैसे मिल रहे हैं। अब अगर जैसे मिसाल के तौर पर मेरे फादर एडमिट थे अस्पताल में, ठीक है, तो मैं रात में उनके पास ठहरता था और बिल्कुल मेरा रोड क्रॉस करके सामने मेरा कॉलेज था, सुबह मैं वहां चला जाता था। सही। तो अब मेरा काम है, मैं उसके पैसे ले रहा हूँ उसके, तो मैं अपने काम को ड्यूटी दे रहा हूँ, तो उसमें कोई बड़ी बात नहीं है, क्योंकि भाई मेरे फादर हैं, अगर वो बीमार है तो उसका तकलीफ मुझे होगी, हर किसी को नहीं होगी, दूसरों के लिए सिर्फ एक कैरेक्टर है। तो इसी तरह अगर किसी टीचर के जहन में, घर में कोई मसाइल हैं, अगर उनके अपने हस्बैंड से नहीं बन रही या उनकी शादी नहीं हो रही, कोई फ्रस्ट्रेशन है, उसको घर पे छोड़कर आए और अपने पास जहाँ पढ़ाने के लिए आ रहे हैं वहाँ पे अलग रखें। लेकिन अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ ये होता है कि टीचर्स जो होती है ना, ये फ्रस्ट्रेशन बच्चों को उतारती है। ठीक है, हमारे यहाँ हमारे जो अरबाब इख्तियार हैं, उन्होंने सख्ती से पाबंदी लगाई हुई कि अगर कोई टीचर किसी बच्चे को मारती है तो उस स्कूल के खिलाफ सख्ती से कार्रवाई की जाएगी। और आप उस उस्ताद के खिलाफ FIR भी कटवा सकते हैं। सही। लेकिन उसके बावजूद उनकी फ्रस्ट्रेशन इतनी बड़ी हुई है कि वो बच्चों को फ्रस्ट्रेशन में निकालती है। मतलब इतनी बहुत से स्कूलों में ऐसा होता है, इतनी बेरहमी से बच्चों को मारा जाता है कि बाल पकड़ दिए, थप्पड़ मार दिए। भाई तुम अपने बच्चों को मारोगे ऐसे? सही नहीं मारोगे ना। आप देखिए, आपके बच्चे क्या नहीं करते, जो आपके घर के बच्चे हैं, आपके छोटे भाई है, छोटी बहन है, या आपके अपने बच्चे हैं, वो क्या क्या शरारतें करते हैं, आप लोग इग्नोर करते हैं। तो दूसरे के बच्चों को भी बच्चा समझा जाए। ठीक है, अब अमूमन ये होता है कि देखिए, जो यूनिवर्सिटीज होती हैं, जो बड़े कॉलेजेस होते हैं, तो अभी आप जैसे गांव देहात की बात चल रही थी, तो बहुत से लोग ऐसे होते हैं कि जो अपना घर बार बेच के, अपना ट्रैक्टर बेच के, अपना सामान बेच के अपने बच्चे को पढ़ने के लिए भेजते हैं कि यार ये कल पढ़ेगा तो हमारे घर का सहारा बनेगा, हम ये चीजें दोबारा वापस लेके, माँ का जेवर बिका है, जो भी बिका है, अब उसके लिए पढ़ाई वो है। अगर आप उस बच्चे को मेंटली टॉर्चर करोगे, जिस वाकई का भी बात हो रही थी, तो अब वो बच्चा था, उसकी भाई अटेंडेंस किसी बिहाफ पे कम हो गई, अब आपने उसको कहा मैं पेपर में नहीं बैठने दूंगा, तो वो क्या मुंह लेके अपने गाँव जाएगा? सही बात। क्या मुंह लेके अपने घर जाएगा? तो उसने बेचारे ने, बच्चे ने गलत किया, लेकिन मैं अल्लाह ताला क्या कह सकते, उसकी मगफरत करे, उस बच्चे ने गलत किया, लेकिन असल कसूरवार वो टीचर है जिसने उसको चीज को करने पे मजबूर किया। बिल्कुल। आप इसीलिए देखिए, कोई हल तो निकालते उसके लिए, हल निकालते, हाँ, कोई भी, आप अपने बच्चे के लिए हल नहीं निकालेंगे। इमरान भाई, इस पे हम दोबारा बात करेंगे, लेकिन ब्रेक का टाइम हो गया। वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी इतां ई असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। डॉक्टर साहिबा सां गॾु आहे, असलम साहब गॾु आहे, इमरान भाई गॾु आहे, कचहरी हले पई गॾो गॾु। अच्छा, असां जी ॻाल्हि कईसीं, हमने जिसे बात कर रहे थे ब्रेक पे जाने से पहले, कि आपने जैसे कहा कि टीचर्स जो हैं वो बच्चों को मारते भी हैं, जबकि ये मतलब अभी है कि उनको परमिशन नहीं है कि किसी को मारो, ना सरकारी स्कूल्स में ना प्राइवेट में, उसके बावजूद भी आपने जैसे बताया। तो उन टीचर्स के लिए फिर क्या करना चाहिए अगर ऐसे करता है कोई? टीचर्स की देखिए अवेयरनेस सेशन करने चाहिए उनके टीचर्स के भी। कोई भी टीचर है, पुराने जमाने की जो, अगर आप अपनी दादी की तरफ, दादी नानी का जमाना देख लें, तो उस जमाने में ये होता था कि वो पढ़ी लिखी नहीं होती थी, हाँ। लेकिन 10-10, 12-12 बच्चों को उन्होंने ऐसी तरबियत की होती थी, उनके बच्चों की भी ऐसी तरबियत की होती थी कि मतलब लगता नहीं था कि कोई अनपढ़ औरत ने की है तरबियत। आज का दौर दूसरा है। आज के दौर में ये चीजें नहीं चलती। पहले के आपने 10 बच्चे पाल लिए, आज 2 बच्चे पालना उससे ज्यादा मुश्किल काम है, क्योंकि जिस तरह की हालात आ गए, जिस तरह के सर्कमस्टेंसेस आ गए। पहले का दौर था बस PTV आता था और एक STN आता था, आपके पास कंप्यूटर नहीं था, आपके पास केबल नहीं था, कोई ऐसी चीज नहीं थी जो आपको बिगड़ने देती, अलाउ नहीं था मगरिब के बाद जाना। अब आपका छोटा बच्चा अगर 3 क्लास का 4 क्लास का भी बच्चा है,
तो उसके पास एक गैजेट जरूर होगा, माँ बाप के मोबाइल तक उसकी रसाई होगी, उसके पास एक टैबलेट होगा जिसपे वो बिल्कुल। हर चीज उठा के खोल के देख लेता है। और हमारे यहाँ ये मसला ये है कि देखिए गेम खेलने के अंदर ये तो बाहर ममालिक के जो लोग हैं वो हमारे बच्चों को इस बेरहमी में लगाना चाहते हैं। खास तौर पे जो टारगेटेड गेम्स होते हैं उनके अंदर आप उठा के ड्रेसिंग्स देख लीजिए, जिस तरह के जो वीडियोस के इश्तहारात आते हैं। यार एक छोटा बच्चा जो 3 क्लास के अंदर पढ़ता है, जिसकी उम्र ही 8-9 साल है, उसकी में आप ये वो गेम वही खेल रहा है। अब मेरे जैसा बड़ी उम्र का आदमी तो गेम खेलने से रहा कि वो बच्चों वाला गेम, तो अब आप इस तरह की चीजें क्यों डालते हो वहां पे? तो ये माँ बाप का काम होता है कि माँ बाप देखें कि बच्चा क्या कर रहा है, किस तरह से कर रहा है, क्या नहीं कर रहा। आप अगर उठा के देखेंगे, पहले आप जमाने के जो पेरेंट्स होते थे वो क्या करते थे, जब बच्चा स्कूल से पढ़ कर आता था, माएँ जो होती थी बैग चेक करती थी, भाई कोई चीज तो लेके नहीं आया किसी की। इतना उनका विजन होता था कि भाई आप देखिए 20 लोगों का खाना भी पका रही, हर चीज में कर रही हैं, हर चीज को देख रही हैं। आज भी आपको ये करना पड़ेगा, बच्चों से दोस्ती करनी पड़ेगी। खास तौर पे पहले आप कहते थे ना कि लड़कियों को से दोस्ती करो, नहीं भाई अब लड़कों से भी दोस्ती करो। जो माहौल जिस तरह का आ गया है, आप बच्चे से पूछो कि भाई स्कूल में आपके साथ क्या हुआ, कोई प्रॉब्लम तो नहीं है, किसी ने आपको तंग तो नहीं किया, किसी बच्चे ने, किसी चौकीदार ने, किसी ने कुछ किया तो नहीं, आपने क्या गलत किया, उसको अगर स्कूल में क्या हुआ आपके साथ, उससे दोस्ती करो कि वो आपसे अपनी हर बात को शेयर कर सके। अगर उसको आपने मोबाइल दिया हुआ है, देखिए मोबाइल देना भी मजबूरी है। अगर आपका बच्चा बड़ी क्लास में ट्यूशन पढ़ने जा रहा है तो बगैर मोबाइल दिए उसको नहीं भेज सकते। बिल्कुल। आप उसका हल ये है कि आप उसको एक टाइम बनाओ, उसके आप पेरेंटल कंट्रोल डालो उसके मोबाइल पे कि उसके पास वही चीजें आए जो कि उसके काम की हो, बिलो 18 है। और आपके पास भी है कि अगर वो जो चीज साइडें खोल रहा है तो वो आपके अकाउंट पे गूगल पे आए कि भाई इसने ये साइडें खोली है, तो आप उसको चेक कर सको, बच्चे पे कमांड रख सको। मतलब पेरेंट्स की भी कोई जिम्मेदारी है ना। असलम साहब तव्हां कुछ पूछना चाहियो पेरेंट का? जी हाँ, मैं एक दो बातें हैं जो आपसे शेयर करना चाह रहा हूँ, क्योंकि आपका ताल्लुक एजुकेशन से है। हमारा अलमिया ये है कि हमारे एजुकेशन निसाब में आज से जो 50 साल पहले वाला जो निसाब था आज भी वही है। जिसे अगर हम यहाँ के या हैदराबाद के इंग्लिश स्कूल्स में चले जाएं तो पढ़ाया जाता है छोटे बच्चों को जो नर्सरी के लोग होते हैं या प्राइमरी के, जिसमें बाबा ब्लैक शिप और ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार। इससे थोड़ा सा और आगे जाएं हम अपने छोटे शहरों में, लाड़काना, शिकारपुर, सखरे, तो वहाँ पे उन प्राइमरी बच्चों को पढ़ाया जाता है जी जूजो माटी जो खीर पिए सो वीर थिए। तो 50 साल पहले वही था, 50 साल के बाद भी वही है। तो फिर इन बच्चों से आप क्या ये तवक्का करेंगे कि ये CSS के कॉम्पिटिटिव एग्ज़ाम में ये अपीयर होंगे? तो इनकी जो फाउंडेशन है आपने तो उसी पुराने निसाब तक से मतलब रखी हुई है, तो वो बच्चा कहाँ से वो मतलब ये सारी चीज़ें जो है वो ग्रूम कहाँ से होगा? करेगा? एक तो ये है। दूसरा ये कि हमारा अलमिया ये है कि हमारे जो टीचर्स हैं वो अनट्रेंड होते हैं। यानी जिस स्कूल में जो बच्चा पढ़ता है, ख़ास तौर पे मैं लड़कियों का जिक्र करूँगा माजरत के साथ, तो जो लड़की पढ़ती है उसी स्कूल में, वो जैसे ही वहाँ से फारिग होती है तो उसी स्कूल में वो टीचर लग जाती है, लो पे स्केल पे। तो जब उसकी ट्रेनिंग ही नहीं हुई, उसे पता ही नहीं है कि एक टीचर का क्या रोल होता है, तो बग़ैर ट्रेनिंग के जब वो ये सारी चीज़ें करेगी तो वहाँ तशद्दुद भी होगा बच्चों पे, और उनकी को वो जो एक प्रॉपर जो एक एजुकेशन होती है वो भी नहीं दी जाती। तो इस सारे सिनेरियो का ज़िम्मेदार कौन है सब? सर इस जो सिनेरियो है ना उसके ज़िम्मेदार जो है आप ये समझ लीजिए कि देखें, जैसे आपने बात की मैट्रिक की जो टीचर्स को रख लिया जाता है, मैट्रिक की टीचर्स को उन स्कूलों पर रखा जाता है जिनकी फीसें बहुत कम होती है। जिसकी फीस स्कूल की 1000-1200 रुपये स्कूल की फीस है ना, वहाँ मैट्रिक पास ही टीचर आएगा, क्योंकि 1000-1200 रुपये फीस लेके वो आपके पास ग्रेजुएशन या मास्टर का टीचर नहीं बढ़ा सकते, क्योंकि लो स्केल है ना। मतलब आप ये समझिए कि कम फीस है और कम जो क्वालिफाइड टीचर्स हैं आपके पास। जो बड़े स्कूल्स होते हैं जिनकी फीसें बहुत ज़्यादा होती हैं, उनके पास कोई भी टीचर जो होता है ना वो ग्रेजुएशन और मास्टर से कम नहीं होता, ठीक है। और उनके पास ये कहा जाता है कि भाई अगर मॉन्टेसरी करना है तो मॉन्टेसरी के कोर्सेज भी आपके पास मौजूद हो, ये उनसे शर्त लगाई जाती है। क्योंकि हम लोग जो चाहते हैं ना, हम लोग की थिंकिंग ये होती है कि बाहर जो जिसे जैसे अभी शुरू में हमारी जंक फूड के ऊपर बात हो रही थी कि जंक फूड के ऊपर तो हम बेताशा पैसे खर्च कर देंगे खाने पीने के ऊपर, लेकिन जो हमारी असल बेस है पढ़ाई, उस पर हमें फीस चाहिए कम। नहीं तो फिर आपने जैसे कहा कि कम फीस वाले स्कूल्स में हमें ऐसे टीचर्स मिले, ऐसे टीचर्स मिले, तो ये तो जाहिर सी बात है जिम्मेदारी फिर प्रिंसिपल की हुई ना।
कि वो ऐसे क्यों रखते हैं? वो फिर फीस नहीं बढ़ा सकता ना, मतलब तो देखिए, फीस पे आप कंप्रोमाइज कर रहे हैं ना बच्चे के साथ। तो वो फिर वो पेरेंट्स वो देखिए, अब होता क्या है कि अब एक आदमी है जिसकी सैलरी बहुत कम है, 10-15 हज़ार रुपए कमा रहा है महीने के, बचा कुछ नहीं पा रहा, वो तो बच्चे को पढ़ाने नहीं चाहता। मैं कराची के अंदर ऐसे स्कूल भी जानता हूँ जहाँ पे 600-800 रुपए फीस चल रही है, 600 to 800 पर मंथ फीस है। तो आप सोचो 600-800 हज़ार रुपए फीस लेके वो कहाँ से टीचर्स देकर आएगा? लेकिन एक बात यहाँ पे मैं आपको जरूर कहूंगी कि फीस जो है वो थोड़ी, जैसे सर ने सवाल किया कि एक प्रॉपर ट्रेनिंग दी हुई हो टीचर को, तो अगर चलो मेरी फीस कम है, मैं 1000 या 2000 मेरी फीस है या इस तरह, तो क्या फीस से ट्रेनिंग या तरबियत दी जाएगी बच्चों को? यही तो अलमिया हो गया ना। देखिए पहले जो पढ़ाई होती थी ना, बिजनेस बना दिया अब पहले पढ़ाई का दौर जो था, जैसे अगर सर मेरी बात से यकीनन इत्तेफाक करेंगे, पहले जितने बड़े लोग उठे हैं जो जिन्होंने पाकिस्तान को दुनिया में रोशन किया है, वो सब सरकारी स्कूलों से उठे। सर गलत तो नहीं कह रहा मैं? बड़े बड़े जो बिजनेसमैन बने, जो बड़े बड़े क्रिकेटर्स बने, बड़े बड़े अदाकार बने, सब सरकारी स्कूल से ही उठकर लेकर आए हैं। क्योंकि देखिए जो जब हवा चलती है तो वो अपना रास्ता खुद ही बना लेती है, सिर्फ थोड़ा सा मतलब देर लगती है। तो स्कूल, अच्छा, ये प्राइवेट जो रुझान है वो कैसे आया, मतलब कैसे प्राइवेट स्कूल बने, क्यों बने? लोगों के जहन में ये कॉन्सेप्ट आया कि भाई सरकारी स्कूल में पढ़ाई नहीं होती है, सरकारी स्कूल में पढ़ाई क्यों नहीं होती है। अब सबसे बड़ा मजाक क्या है, आप इससे अंदाजा लगाइए, सबसे बड़ा मजाक। आपका बच्चा पैदा होता है, मॉन्टेसरी के 3 साल जो होता है वो प्राइवेट स्कूल में पढ़ता है, 10 साल जो है वो जो पढ़ाई करता है वो प्राइवेट स्कूल में पढ़ता है, 13 साल वो प्राइवेट स्कूल में पढ़ता है, फिर उसके बाद वो गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन के लिए तकदू करता है, यार ये गवर्नमेंट कॉलेज में मेरा एडमिशन हो जाए। क्यों भाई? जब तुम गवर्नमेंट कॉलेज की कॉलेजेस में तुम्हें जो है कंप्रोमाइज तुम कर रहे हो, गवर्नमेंट कॉलेज पे तुम्हें एतमाद है, तो तुम बच्चों को शुरू से भी गवर्नमेंट स्कूल में पढ़ाओ। हाँ बिल्कुल। वजह क्या होती है, गवर्नमेंट कॉलेज में जब बच्चा आपका आ जाता है उसकी कोई फीस नहीं होती, फ्री ऑफ कॉस्ट होता है। वो जो मैंने निसाब की बात जी की, जी जी, असल तो वही है कि वो जो 50 साल पहले वो पढ़ाया चेंज ही था, नहीं कर वो रहे। तो आज भी चेंज वही। करना सर बहुत जरूरी है। देखिए इसकी एक छोटी सी नहीं तो मिसाल, क्यों नहीं हुआ उसमें? आपने जब मोबाइल सिस्टम इस्तेमाल किया होगा, वो आपने नोकिया का फोन इस्तेमाल किया होगा, कराची के अंदर या सिंध के अंदर या पाकिस्तान के अंदर एक जमाना था नोकिया का फोन चलता था। नोकिया के फोन के अलावा कोई नहीं चलता था, ज्यादा सैमसंग आ जाता था या सोनी इलेक्शन कभी कभी आया था, और इसके अलावा कोई ब्रांड था ही नहीं तो एशिया के अंदर। उसको रिप्लेसमेंट मिल गई ना। उन्होंने अपग्रेड नहीं किया, वही आप वाली बात करो, उन्होंने अपग्रेड नहीं किया। जब एंड्रॉइड सिस्टम आ रहा था तब उन्होंने नहीं किया, किसी और ने निकाल दिया, आज नोकिया एशिया में ही खत्म हो गया बिल्कुल। ठीक है ना, तो ये करना पड़ता है, बहुत जरूरी है कि देखिए हमारे यहाँ कराची के अंदर ये दूसरे तब्दीली आई इनके है। पास नहीं होंगे ना सर, पोएम वोएम क्या दें, कोई नहीं। कराची ही नहीं होगा। कराची के अंदर तो सिलेबस काफी चेंज हुआ है, मतलब कराची की बात कर रहा हूँ, इंटीरियर की बात नहीं कर रहा। बस ये नहीं, सर ने तो ओवरऑल तो सिम की बात तभी की तो है मैंने ना। सर की बात को बिल्कुल तो- यकीनन वो माना। बहरहाल हम क्या कर सकते हैं, हम बस गाना ही सुन सकते हैं। तो हाशिम गानो बुधा। वे खड़ा ते को भंज सटा, वे खड़ा वे खड़ा ते को भंज सटा, मेरे महबूब दी चेले रजाई, एक बार तेरा दूजा बार पानी दा, हो साडी उम्र गई अजाई हो हाय 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 दम दम अली दम दम अली दम दम अली दम 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 अली दम अली दम अली दम मही यार दी खड़ोली परदी, सुन यार दी खड़ोली परदी, एक अल्लाह कनू में डरदी, एक मौला कनू में डरदी, हाँ मही यार दी खड़ोली परदी, सुन यार दी खड़ोली परदी, एक अल्लाह कनू में डरदी, एक मौला कनू में डरदी, हाँ मही यार दी खड़ोली परदी, सुन यार दी खड़ोली परदी। पीर पीरा हो पीर पीरा हो पीर पीरा हजरत मीरा, नाम जिले
हुसैन हो हसन हुसैन हो हसन हुसैन अली दाया बार उम्मत दा अली अली बार उम्मत दा अली अली बार उम्मत दा सिर ते छाया मैं बानी शाह दर्दी मैं बोनी शाह दर्दी को मैं यार दिखड़ोले वर्दी सुन यार दिखड़ोले वर्दी एक लाखनू में डरदी एक मुलाखनू में डरदी ओ मैं यार दिखड़ोले वर्दी सुन यार दिखड़ोले वर्दी घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा साया दा मन कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे लड़ियां पत्तण वाली जीवे घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा साया दा मन कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा साया दा मन कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा साया दा वाह 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 ज़बरदस्त। हाँ सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿिए तव्हां सभिनी खे भली कार कयूं था असांजा महिमान असां सां गॾु कचहरी भले पे गॾोगॾु। अच्छा असलम साहब गॾु आहे। असलम साहब जीअं असां PTV जी ॻाल्हि कईसीं PTV जे ज़वाल जी ॻाल्हि कईसीं त ॾिसो मां तव्हांखां इहो पुछणु चाहियां थी PTV हिकिड़ो उरूज वारो चैनल रहियो हमेशह हाणे वरी थोरो ज़वाल जी तरफ़ अची वियो आहे थोरो छा मतिलबु ज़वाल ई अची वियो आहे वरी असांजा ही जेके सभु प्राइवेट चैनल सिंधी आया इहे बि उरूज ते हुया वरी इन्हनि जो बि हाणे ज़वाल शुरू थी वियो आहे लाइक कमु आहे कोन त इनखे असां ज़वाल ई चवंदासीं त हिननि जे इन पोज़ीशन जी या जेका सूरत हाल हले थी कमु कोन्हे ड्रामा कोन था ठहनि प्रोग्राम्स कोन्हनि के नवां नवां गाना ठहंदा उहे न आहिनि हिननि जे ज़वाल जो छा रीज़न आहे? ॾिसो एक्चुअली जेको PTV जो ज़वाल हुयो उहो त उन्हनि जी फेडरल गवर्नमेंट जे हा बिल्कुलु पॉइंट ऑफ व्यू पॉलिसी खां जे थियो हिसाब सां उन जो ज़िम्मेवार जेको आहे सो उन्हनि जी फेडरल गवर्नमेंट आहे या PTV हेडक्वार्टर्स आहिनि। बिल्कुलु बाक़ी जेके असांजा ॿिया सिंधी चैनल जिन हिकदमि मथे आया बिल्कुलु ऐं एतिरो मथे आया जो उन्हनि यानी एॾा सुठा प्रोग्राम ॾिना सो एॾा सुठा ड्रामा टॉक शोज़ ऐं मतिलबु चङा भला परेशान थी वियो हुया। हा हाई स्टैंडर्ड जा बिल्कुलु यानी माण्हू फ़ख़ुरु महसूसु कंदा हुते कमु करणु पोइ थियो ईअं जो हर उरूज खे ज़वाल हूंदो आहे हा हा बिल्कुलु थियो ईअं जो उन्हनि खे पोइ आहिस्ता आहिस्ता इहो फील थियो त असां जेको कमायूं था उहो तक़रीबन अधु खां मथे असां उन्हनि खे ॾियूं था यानी जेके आर्टिस्ट आहिनि या जेके प्रोग्राम्स ते ख़र्च थिए थो पोइ उन्हनि सोचियो त जेकॾहिं असां इन खे अञा थोरो रिड्यूस कयूं इन अमाउंट खे असां पाण ॾे बचायूं ऐं होॾे घटि ॾियूं त इहो उन्हनि जे लाइ फ़ाइदो आहे। पोइ थियो हुननि इहा एक्सरसाइज़ शुरू कई जॾहिं हुननि इहा एक्सरसाइज़ शुरू कई त प्रोग्राम घटि ठहणु लॻा क्वालिटी ख़तमु थियणु लॻी पोइ तव्हांजो एतिरे क़दुरु जो पोइ हुननि सिर्फ़ु हिकिड़ा ॿारहड़ी या 2-3 ड्रामा हर चैनल हिकु हिकु ड्रामो ठाहिणु शुरू कयो ऐं हुन में हुननि C कैटेगरी जो डायरेक्टर खणी B ऐं C कैटेगरी जा आर्टिस्ट ऐं राइटर खणी उहो ठाहिणु शुरू कयो जेको हुननि खे तक़रीबन मुफ़्त में पवंदो हुयो। सही पोइ जॾहिं हुननि इहा क्वालिटी ॾिनी त जेके एडवर्टाइज़र्स हुया जेके चाहींदा हुआ त भई असांजे प्रोडक्ट ते उहो ड्रामो हले ऐं उहा असांजी प्रोडक्ट वधीक मथे अचे पोइ उन्हनि जो ॾिठो त उन्हनि जो इहो हाल आहे त हुननि हथु पोइते करे छॾियो पोइ जंहिंजे करे जॾहिं उन्हनि खे उहा मोट न मिली फाइनेंशियली त पोइ हुननि इहो सॼो नज़लो जेको आहे सो आर्टिस्टनि ते ऐं पंहिंजे प्रोग्रामनि ते केरियो पोइ जंहिंजे करे उहो ज़वाल जो शिकार थियो ऐं अञा ताईं आहिनि। अच्छा ॿियो इहो मां पुछणु चाहींदमि जीअं हाणे ॾिसो ॻाल्हि कईसीं असां ज़वाल जी उरूज जी जीअं तव्हां चओ त उरूज खां पोइ ज़वाल ईंदो ई आहे पर हिननि जेके असांजा प्राइवेट चैनल्स आहिनि इन्हनि जे हथ में आहे पंहिंजो ज़वाल ऐं पंहिंजो उरूज अगरि हाणे बि चाहिनि त घणो कुझु करे था सघनि
पर तव्हां वारी ॻाल्हि त उन जी दिलचस्पी कोन रही आहे। एक्चुअली मां तव्हांखे अर्ज़ु कयो न त फाइनेंशियली जेके बि चैनल्स आहिनि उहे साउंड आहिनि, ज़ाहिर आहे करोड़नि जेको अरबन रुपयनि जो इन्हनि जी बि जेका हूंदी आहे इन्वेस्टमेंट, पोइ हू चाहिनि त इहो सभु कुझु करे सघनि था, पर हू इहो था चाहिनि त भई असां जेको कुझु करे चुका आहियूं उहो इनफ आहे, हाणे असां वधीक पैसो छो ख़र्च कयूं। त उहो पैसे बचाइण जे करे हुननि पंहिंजी प्रोग्रामिंग ख़तमु करे छॾी। ऐं कल्चर जो नारो वणंदा आहिनि जेके चैनल्स जेके आहिनि, त उन्हनि कल्चर जेको ॾेखारियो आहे इहो कल्चर त कोन्हे त जेको मारामारी ॾेखारिजे, दाड़ेलिज़म ॾेखारिजे, कारोकारी आहे, रुगो कल्चर इहो त न आहिनि। पर छा आहे जो इहो सिर्फ़ु सोशल मीडिया ते हलाइण जे लाइ त भई पब्लिक जेका आहे सा उहा ॾिसण वारी जेका उन ई स्टैंडर्ड जी आहे, तॾहिं था ठाहिनि, अदरवाइज़ उहो ई था ॾेखारनि। सो बहरहाल डॉक्टर मारिया बि असां सां गॾु आहे, असां उन्हनि खां पुछंदासीं त अच्छा पाकिस्तान में जो ख़वातीन है, ख़वातीन को तो वैसे भी सारे हुकूक देने चाहिए और काफ़ी ख़वातीन जो है उनकी शिकायत भी ऐसी होती है कि हमें पूरे हुकूक भी नहीं मिलते, तो पाकिस्तान में ख़वातीन को बाइख्तियार बनाने के लिए हमें कौन से इक़दाम करने की ज़रूरत है? दैट्स अ वेरी गुड क्वेश्चन एक्चुअली कि वुमेंस को किस तरह से एम्पावर्ड किया जाए। देखिए वजूद ज़न से है तस्वीर कायनात में रंग, तो हम फीमेल्स के कंट्रीब्यूशन को, उनके रोल को हम माइनस नहीं कर सकते। सबसे पहले तो ये कि फ़ीमेल्स को जो है वो एजुकेट किया जाए। एजुकेशन जो है वो ज़रूरी है तमाम फ़ीमेल्स के लिए, और ये हमारा मज़हब भी कहता है कि इल्म हासिल करो, चाहे तुम्हें चीन जाना पड़े, और इल्म हासिल करना तमाम मर्द और ख़वातीन सब पे फ़र्ज़ है, तो इट्स अ फ़र्ज़। तो एक तो ये है कि सबको एजुकेट करें, फिर जब वो एजुकेशन लेने के बाद अपनी रिस्पेक्टिव फील्ड में जब वो आगे प्रोफेशनल लाइफ में जाना चाहें तो हर्डल्स ना क्रिएट की जाएं, बल्कि उनके प्रोफेशनल लाइफ को ईजी किया जाए, और वहाँ पर जेंडर बायसेस ना हो, वहाँ पर हर्डल्स ना हो, और फीमेल्स को ज़्यादा से ज़्यादा जो है वो उनकी प्रोफेशनल फील्ड में एम्पावर्ड किया जाए। और इसके अलावा ये कि उनके लिए वर्क अपॉर्चुनिटीज़ ज़्यादा से ज़्यादा जो है वो निकाली जाएं। और मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ने इस हवाले से बहुत काम किया। उन्होंने फ़ीमेल्स को एम्पावर्ड करने के लिए, उनको एजुकेट करने के लिए उन्होंने जो है वो जगह जगह स्कूल, कॉलेजेस और यूनिवर्सिटीज़ बनाई, और फिर उनको प्रोफेशनल लाइफ में लाने के लिए, हेल्थ सेक्टर में लाने के लिए उन्होंने डिफरेंट इक़दामात किए, और नर्सिंग के और मेडिकल के कॉलेजेस बनाए। अच्छा, जैसे आपने मोहतरमा का, जी आपकी बात में काट रही हूँ, जिसे आपने मोहतरमा का जिक्र किया है तो इस पे आपने कोई नज़म भी लिखी है मेरे ख्याल से, तो वो अगर आपको याद है तो वो सुना दें, टाइम भी शॉर्ट है। जी बिल्कुल। अभी जैसे आपको पता है मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो कि मुस्लिम दुनिया की पहली खातून वज़ीर आज़म थी और डॉटर ऑफ ईस्ट हैं, तो उनकी बरसी 27 दिसंबर को थी, तो मैंने एक नज़म मोहतरमा के लिए डेडिकेट की, और उनके तमाम चाहने वालों के लिए। एक बेनज़ीर आई थी, उसका टाइटल है। एक बेनज़ीर आई थी, वो बेटी जुल्फ़िकार की थी जो वादा निभाने आई थी, माँओं बहनों बेटियों को खुद मुख्तार बनाने आई थी। एक बेनज़ीर आई थी अवाम की खुशहाली के लिए और मुल्क की बका के लिए, रोटी कपड़ा और मकान सबको दिलाने आई थी। एक बेनज़ीर आई थी, एक बेनज़ीर आई थी, हाथ में थामे हक का परचम दुश्मन को ललकारने आई थी। वो आमरियत से टकरा कर जमहूरियत बचाने आई थी। एक बेनज़ीर आई थी, एक बेनज़ीर आई थी। पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, ये मतलब सारी दुनिया को वो समझाने आई थी। एक बेनज़ीर आई थी, ज़ालिमों उसको क्यों था मारा, बोलो बोलो क्यों था मारा, वो तो कनीज़े करबला थी और मुल्क बचाने आई थी। एक बेनज़ीर आई थी। हर दौर का सूरज चमकेगा और कौम का हर फर्द बोलेगा, पाकिस्तान की धरती पर वो जान लुटाने आई थी। एक बेनज़ीर आई थी, एक बेनज़ीर आई थी। सलाम बेनज़ीर। वाह वाह, ज़बरदस्त। आई वाकई में जो भी आपने लिखा है वो ये मोहतरमा शहीद की इतनी बड़ी शख्सियत है कि मैं लिखती जा रही थी उनकी पर्सनालिटी का एनालिसिस करके। उन्होंने इतने काम किए हैं, अल्लाह उनको करवट जन्नत में बहुत आला मकाम। बिल्कुल, ऐसे लोग और ऐसे लीडर जो है ना वो
कई सदियों में आज पैदा हमारी होंगे कौम की और बहनें, हमारे बेटियां, यहाँ माएँ जो पढ़ रही हैं और अपनी प्रोफेशनल फील्ड में, इसमें मोहतरमा शहीद का बहुत बहुत बड़ा हाथ contribution है और हमारे बहुत यहाँ बड़ा एहसान पैदा है। हुई तो जाहिर सी बात है फिर हमारी बदकिस्मती कि वो ज़्यादा हमारे मतलब साथ नहीं रह पाई। सो बहरहाल प्रोग्राम जो टाइम भी बिल्कुल ख़त्म थी चुका है। डॉक्टर साहिबा आपका बहुत शुक्रिया, हमरान भाई आपका बहुत शुक्रिया ऐं सर तव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां आयो ऐं वरी ज़िंदगी रही त सुभाणे गॾु हूंदासीं के नए महिमाननि सां, के नए चेहरनि सां ऐं नयुनि ॻाल्हियुनि सां। तेसिताईं ॾींदो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। ऐं गानो मुंहिंजे ख़्याल में आहे अल्लाह गानो न आहे, अॼु गानो नथा ॿुधूं, सो अॼु बसि ख़ुदा हाफ़िज़ कंदासीं, तव्हांखे दुआ में यादि। अल्लाह हाफ़िज़।